कराची में आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जे लोक विरसे कमेटी पारां सिंध जे नाले वारे शाइर दानिश्वर ऐं आलिम मक़सूद गुल जी 76वीं जनम ॾींहं जे मुनासिबत सां संदसि यादि में भेटा जी पुरवकार तक़रीब मुनक़द कई हुई, जंहिंमें सिंध जे नामियार अदीब ऐं दानिश्वर मक़सूद गुल जी अदबी ख़िदमतुनि ते पंहिंजे तफ़सीली वीचार वञींदे चयो त सिंधी अदब में मक़सूद गुल जो मक़ाम मुनफ़रद निराले हैसियत रखंदड़ आहे। हू नामवर कहाणीकार ऐं मुहक़िक़ पिणु हो। उस्तादुल शोरा ऐं ख़ूबसूरत नसर नवीस हुजण सां गॾु सचल सरमस्त जी शाइरी ते तहक़ीक़ी कमु पिणु यादगार आहे। मक़सूद गुल इदारे जी हैसियत रखंदड़ शाइर ऐं अदीब हो, जेको सिंधी ॿाराणे अदब जो पिणु वॾो नालो हो। सिंधी ॿाराणे अदब खे सगारो बणाइण लाइ संदसि किरदारु अणविसरंदड़ आहे। जॾहिं त मक़सूद गुल धरतीअ लाइ बेबाकी सां लिखियो, संदसि फ़न फ़िक्र ऐं किरदारु साराह लाइक़ आहिनि। प्रोग्राम जी समूरी कार्रवाई नाले वारे शाइर कंपेयर यासिर काज़ी हलाई। जेॾो तुंहिंजो नाम बाजगो ॾियाई मङा, रीअ थंभे रीअ थूणीअ तूं छपर तूं छान उजाड़ो कहां तोखे मालूम सबकी। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जे लोक विरसो कमेटी जे पारां जेको हिकिड़ो नओं सिलसिलो सिंध जे मशाहीर खे, सिंध जे शाइरनि अदीबनि दानिश्वरनि मुफ़क्किरनि आलिमनि अदीबनि मुतर्जुमनि मुअल्लिफ़नि खे यादि करण जो आहे। ख़ासि तौर ते उन सिलसिले में अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे बि यादि करण जो सिलसिलो जिन खे तमामु घटि यादि कयो वेंदो आहे, उहो शुरू कयो वियो आहे। यकीनन इहो हिकिड़ो सताइश जोॻियो तारीफ़ जोॻो सिलसिलो आहे। उन ई सिलसिले तहत जीअं त हीउ जेको महीनो कल्ह 20 पूरो थियो, अप्रैल जो महीनो, इहो सिंध जे नामियारे शाइर, ॿारनि जे अदीब, कॉलम नवीस हज़रत सचल सरमस्त जे शाइर ऐं मुतरजुम, जंहिं सचल साईं जे मसनविन फ़ारसी मसनविन जे मंज़ूम उर्दू तर्जुमे सां इश्क समंदर जी सूरत में उर्दू क़ारिइन ताईं सचल सरमस्त जो फ़ारसी कलाम पहुचायो ऐं उन सां गॾोगॾु हुन जूं ॿियूं खोड़ सारियूं सुञाणपूं बशमूल सहाफ़त ऐं जीअं ॿुधायो ॿारनि जो अदब जनाब मक़सूद गुल, उनखे यादि करण जे सिलसिले जी हीअ शाम आहे, जेका उन्हनि जी 67वीं सालगिरह जी मुनासिबत सां मुनक़िद कई पई वञे। तंहिंमें तव्हां सभिनी खे भलीकार था चऊं। तुंहिंजो असीं ख़्यालु विसारे नथो सघां, पंहिंजनि हथनि सां पाण खे मारे नथो सघां। जेका ज़ुबान वक़्फ़ कयमि तुंहिंजे विर्द लाइ, उन साण ॿियो उचारे नथो सघां। निड़नि में ख़ुबार मिठा तुंहिंजे नींहं जो, ॿिए महक दे ॾे आस उथारे नथो सघां। दिलि जो कयां हाल पर हिमत नथी थिए, तूफ़ान में चिराग खे ॿारे नथो सघां। ऐं मक़सूद गुल खे तुंहिंजी इनायत खपे पहिरीं, वेझे अॻियां त पाण पथारे नथो सघां। अॼु असां गुण ॻाईंदासूं इन ख़ूबसूरत शख़्सियत जा, इन मुख़्तलिफ़ पहलुअनि खे असां उजागर करण जी कोशिशि कंदासूं। ऐं हिन तक़रीब जी, हिन सेशन जी, हिन मोतबर सेशन जी सदारत जे लाइ असांजी मक़सूद गुल अकेडमी जी सरपरस्ती आला ऐं असांजे वॾड़नि वांगुरु हर ॻाल्हि में, हर राह में, हर मोड़ ते रहनुमाई कंदड़, ऐं इहो त थियो असांजो ज़ाती उन सां तारुफ़ जो हवालो, पर हूअं बि सिंध जे ॾाहप जी सुञाणप बणियल जेके चंद आइकॉन्स आहिनि, जिन जे लाइ असां दुआ कंदा आहियूं इंशाअल्लाह उन्हनि जो सायो सदाईं असांजे सिर ते क़ाइमु रहे, चाहे उहो सकाफ़त जो मैदान हुजे, अदब जो मैदान हुजे, फिक्शन राइटिंग हुजे, कॉलम नवीसी हुजे, मुसनिफ़ा जी हैसियत सां, ऐं उन सां गॾोगॾु ऐवान में सिंध जो आवाज़ बुलंद कंदड़ हिकिड़ो अहिड़ो बरजस्तो आवाज़ जंहिं ते असांखे गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां वठी नाज़ आहे, जंहिंजो नालो ई हुन जी सुञाणप आहे। इंतिहाई क़ाबिल एतिराम मोहतरमा महताब अकबर राशदी साहिबा, मूंखे गुज़ारिश कंदुसि त अचो ऐं सदारती कुर्सीअ ते स्टेज ते अचे असांजो मान ॿुधायो आहे। प्रोफेसर मुश्ताक महर साहब, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचो ऐं अचे उहो मंज़ूम ख़राज अक़ीदत साईं मक़सूद गुल साहब जन जे नाले। नज़म जो उनवान आहे ग़ज़ल ऐं नज़म जो बाकमाल शाइर काज़ी मक़सूद गुल। नसर जो त गौहर हो मक़सूद गुल, नसर जो त गौहर हो मक़सूद गुल, सुखनवर बि दिलबर हो मक़सूद गुल। नसर जो त गौहर हो मक़सूद गुल, सुखनवर बि दिलबर हो मक़सूद गुल। लताफ़त सां पुर हुई संदसि शाइरी, लताफ़त सां पुर हुई संदसि शाइरी, बलागत जो सागर हो मक़सूद गुल, बलागत जो सागर हो मक़सूद गुल। रहियो महफ़िलुनि जो हू रूहे रवां, रहियो महफ़िलुनि जो हू रूहे रवां, निगाहुनि जो महवर हो मक़सूद गुल, निगाहुनि जो महवर हो मक़सूद गुल। वटसि इल्मी दौलत हुई अणमई, वटसि इल्मी दौलत हुई अणमई, अदब में तवंगर हो मक़सूद गुल, अदब में तवंगर हो मक़सूद गुल।
सदाकत पसंदी हो शेवो संदस, सदाकत पसंदी हो शेवो संदस, वफा उन जो पैकर हो मकसूद गुल, वफा उन जो पैकर हो मकसूद गुल, सिफ़त छा कजे बी संदस ज़ात जी, सिफ़त छा कजे बी संदस ज़ात जी, भला इन जो दफ़्तर हो मकसूद गुल, भला इन जो दफ़्तर हो मकसूद गुल, नसर जो तो गौहर हो मकसूद गुल, सुखनवर बि दिलबर हो मकसूद गुल। महिरबानी। नज़र जे तीर सां फटेल उछण बि कोन थो ॾिए, गुनाह छा सवाब छा पुछण बि कोन थो ॾिए, हबीब जे हुज़ूर में अजीब ही अदालतूं, खिलण था गुनाह पर रोअण बि कोन थो ॾिए, अजीब बेनियाज़ खे कजे भला त छा कजे, अचे बि कोन थो पिरी, अचण बि कोन थो ॾिए। मक़सूद गुल साहिब जे सुखन जा मुख़्तलिफ़ ख़ुशबू जा हवाला ऐं उन्हनि ते असांजा मुख़्तलिफ़ मुक़रर ॻाल्हाईंदा, पर उन्हनि समूरनि मुक़ररनि खे कांड ॾियण खां पहिरीं मां चाहींदुसि त तव्हां सभिनी आयल महिमाननि खे असां भलीकार करियो। मूंखे ख़ुशी आहे त न सिर्फ़ु ख़ूबसूरत सुखनवर मौजूदु आहिनि, कुझु अदबी तंज़ीमुनि जी बि नुमाइंदगी मौजूदु आहे। मां गुज़ारिश कंदुसि ऐं ॾाढी मां दिलि सां एप्रिशिएट करियां थो, अॼु सुबुह ई हुननि लैंड कयो आहे शरीफ शेख साहिबनि खे, तो आयल महिमाननि खे भलीकार। सब खां अवल आओ यासिर काज़ी जे वालिद साहब ऐं असांजे अदीब ऐं दानिश्वर लेखक जनाब मक़सूद गुल साहब जे जनम ॾींहं जे मौक़े ते इहे तक़रीब लाइ हुनजो इहो इसरार हो ऐं सॼी लोक विरसो कमेटी हुनमें असांजा मुख़्तलिफ़ हिते दोस्त मौजूदु बि आहिनि, त उन्हनि चयो त हिकिड़ा उहे दोस्त ऐं उहे शाइर ऐं अदीब जेके असां विसारे छॾिया आहिनि उन्हनि खे यादि कंदा हलूं, ऐं ॿिया उहे जेके मुख़्तलिफ़ ॾींहंनि जे हवाले सां जिन जिन जो जनम ॾींहुं या मरण ॾींहुं थिए थो त उन्हनि खे बि असां यादि कंदा हलूं। अकाउंट तमामु डिघो आहे ऐं हिकिड़ी वेसारी क़ौम सां पंहिंजो तालुक़ु आहे जंहिंजो कमु आहे वेसर खे पंहिंजे दीन ऐं मज़हब जो हिसो सम्झणु। तो असां कुझु दीन खां कुझु पंहिंजी आदतुनि खां रूगर्दानी कंदे वेसर खे ख़तमु करण जो हिकिड़ो ख़्यालु शुरू कयो आहे। परसेंट एजुकेशन जे करे औरतुनि जी इज़त बि महफ़ूज़। ॻाल्हि कयूं था लोक विरसे कमेटी जे पारां, आर्ट्स काउंसिल जे पारां, ऐं ज़ाती तौरु ऐं कमेटी जे पारां ऐं आर्ट्स काउंसिल जे पारां अवां सभिनी जो थोराइतो आहियां, अवां असांजो एतबार आहियो, अवां असांजो एतमाद आहियो। ऐं रोज़ु साॻी ॻाल्हि कंदुसि ऐं श्रीलंका वञण खां पोइ त हाणे मूंखे रोज़ु करणी पवंदी। असांजो भेणो ऐं माण्हू अधु आबादी असां जेलनि में विहारे वेठा आहियूं, इहो असांखे पंहिंजो रवैयो तर्क करणो पवंदो, चेंज करणो पवंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी हीअ कयां त जेकॾहिं असां औरतुनि खे ईअं ई क़ैद में रखियो, माना असां सिंध जी तालीम बहितर करण बि नथा चाहियूं ऐं चाहियूं था त इन ई नमूने रोज़ु के न के वाक़िया थियनि, असां रड़ियूं ऐं वाका कयूं, सोशल मीडिया ते पेट भरियूं पंहिंजो बि ऐं सोशल मीडिया जो बि। इन करे आउं तव्हांखे इंतिहाई एहतराम मंझां रिक्वेस्ट थो कयां त हिकु दफ़ो पंहिंजो पाण खे उन्हनि समूरनि ज़ंजीरनि खां आज़ादु करे पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजूं भेणूं, माऊं, ज़ालूं उहे सभु हिते वठी अचो, फंक्शननि में वठी वञो, उन्हनि खे आज़ादु कयो त उहे महिरबानी करे हिन दुनिया खे ॾिसनि त जीअं उन्हनि खे सम्झ में अचे त हीअ दुनिया हले कीअं थी, हीअ दुनिया वञे केॾांहुं थी। आउं तव्हांखे ॿी दावत बि ॾियणु चाहियां थो, 9 तारीख़ आर्ट्स काउंसिल में हेठे हाल में औरत कॉन्फ्रेंस आहे सिंधी अदबी संगत जे औरत शाख जे पारां। भला हिते मर्दनि जे फंक्शन में नथा अचो त औरतुनि जे फंक्शन में भला पंहिंजूं रुगो औरतूं मोकिलियो, उन में खणी मर्द न अचिजो। सो इहा ॻाल्हि कयां, अलीरंद तोखे ख़ासि करे इहा वाक़ई ॻाल्हि कयां, वॾी महिरबानी अवां सभिनी। मक़सूद गुल साहिब था चवनि, वरी मौज मक़तल ॾे ईंदे ॾिसां थो, मां मौसम खे मेहंदी मलींदे ॾिसां थो,
वरी सिर ॾियण जूं सदाऊं ॿुझनि थियूं, बिलावल वरी बांग ॾींदे ॾिसां थो, ऐं शहादत जी डोलीअ चढ़ी सिंध राणी, सितारनि खे सुॾका भरींदे ॾिसां थो, ऐं वरी भूई खे गुल गुलाबी खपनि था, वरी सिंधुड़ीअ खे सॾींदे ॾिसां थो। मां गुज़ारिश कंदुसि डॉक्टर आमना सूमरो साहिब जन खे थो अचनि ऐं मक़सूद गुल साहिब जन जी शाइरी जे हवाले सां इख़्तिसार मां कमु वठंदे हिकिड़ो जाइज़ो पेश कनि। मोहतरमा डॉक्टर आमना सूमरो साहिबा, जन असां वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि था करियूं ऐं असां चऊं था त असांजे नियाणियुनि खे पार्टिसिपेट करणु घुरिजे हर खेत्र में, त मां चाहियां थो त उन्हनि खे भरपूर ताड़ियुनि सां असां जेकॾहिं आजियां कंदासूं त हू वधीक अहमद अफ़ज़ाई सां शरीक थींदियूं। असां सिंधी अदब में जदीद शाइरीअ जो लाड़ो ख़ासि तौर ते 20वीं सदी जे आख़िर जे दौर खां मज़बूत थियो। वॾियूं फ़िक्री ऐं फ़नी तब्दीलियूं आयूं, जिते सिंध जी शाइरनि रिवायती मज़मूननि खां हटी करे इंसानी वजूद जे दाख़िली कैफ़ियतुनि ऐं समाजी तज़ादुनि ते ध्यानु ॾिनो, उते उन्हनि जदीद शाइरनि मंझां काज़ी मक़सूद गुल हिकु मुनफ़रद अंदाज़ ऐं असलूब सां नुमाया आहे। शाइरी में सभ खां पहिरीं हिननि पंहिंजे वालिद गिरामी काज़ी अब्दुल्लाई क़ाइल ऐं बाद में उस्ताद अता मोहम्मद हामी खां इस्लाह वरिती। मक़सूद गुल जी शाइरी पढ़ण सां असांखे ख़बर पवे थी त शाइरी फ़नी बारीकियुनि सां गॾोगॾु मौज़ूआती ऐं अहसासाती लहजे में संदसि पैगाम हिन जी शख़्सियत वांगुरु सुचीत ऐं उमुल आहे। साईं मक़सूद गुल जेतोणीकि पहिरीं ॿाराणी शाइरी ऐं बाद में ॿाराणी शाइरी उन खां बाद में नसर ऐं नज़म में बाक़ी तबा आज़माई कई आहे, पर हुननि जूं ॿाराणी अदब में जेकी बि इस्लाही कहाणियूं लिखियल आहिनि उन में हुन हिकु सुहे ऐं रहबर जी हैसियत में इंतिहाई सादे ऐं पुरवकार लहजे में ॿारनि खे इन शइ जो अहसासु ॾियारो आहे त हू केतिरा इम्पोर्टेंट आहिनि असांजे मुआशिरे में, ऐं उन्हनि जे लाइ इहे सबक़ आमोज़ कहाणियूं केतिरियूं न बहितरीनु आहिनि ऐं उन्हनि जी विंदड़ लाइ पिणु। पर उन्हनि जी इस्लाह खां अलावा हुन इन अंदाज़ में पंहिंजी बहितरीनु अवरचाई नसर में पेश कई आहे। ॿाराणी अदब में लिखणु ॿारनि जी उमिरि जे मुताबिक़ ऐं उनजी नफ़्सियात जे मुताबिक़ अची करे लही करे ऐं लिखणु तमामु वॾो कमु आहे। साईं मक़सूद गुल हिकु उमुल इंसानु हो, हिकु गुणाइतो शख़्स हो, हिकु यगानो इंसान दोस्त मिलसार, मज़ाहिमती किरदारु हो जेको हर वक़्तु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में शींहं जी गजगोड़ रखंदड़ हिकु अमर सुखनवर हो, हिकु हसास ऐं प्यार कंदड़ दिलि रखंदड़ हो, सुचीत इंसान हो, हिकु आलम शाइर ऐं अदीब ऐं मुतरजम जी हैसियत में सिंधी अदब जे लाइ हुन तमामु मुनफ़रद मौज़ुअनि ते बयानु कंदड़ शाइरी जे सिंफ़ुनि में अदब खे तमामु घणो मालामाल कयो आहे। पंहिंजी शाइरी में समाजी सचाइनि उणाइनि ऐं इंसानी जज़्बनि खे ख़ूबसूरत अंदाज़ ऐं तशबीहनि सां पेश कयो आहे। साईं मक़सूद गुल जी शाइरी रिवायत ऐं जिद्दत जो ख़ूबसूरत अंदाज़ आहे। हुन पंहिंजी शाइरी में ज़िंदगी जे अहसासनि जी ॻाल्हि कई आहे जेकी असांजे समाज में कॾहिं बि सम्झिया न वेंदा आहिनि। संदसि शाइरी में इमोशनल ऐं हिसियाती यानी सेंसरी उनसर इंतिहाई गहरा ऐं घण रुखनि में आहिनि। हिन जी शाइरी रुगो लफ़्ज़नि जो इज़हार न आहे पर हिकु मुकमल अंदरूनी तजुर्बे इनर एक्सपीरियंस जो सूरत में अचे थो। संदसि किताब रत बिना राबेल में गज़ल आहे, उभ में तारा टिम टिम कनि था, मुंहिंजी दिलि खे ॾंभ ॾियनि था, तिन खां पुछिजे दर्द कहाणी जिन खां पंहिंजा धार थियनि था, सुख त आहिनि पाछे वांगे डोड़ी मूंखे से चिंबड़नि था, उल्का दिलि जो दर खड़काए हर हर खदशा खड़का कनि था, तिन जा भाग भलेरा आहिनि जिन जा विछड़िया मुंहं बि मिलनि था, यादि जा पोपट दिलि जे गुल ते पर फड़काए पिया उॾरनि था। मज़ाहिमत ऐं एहतिजाज संदसि शाइरी में नुमाया आहे। समाजी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ हिकु नरम पर गहराई वारे अंदाज़ में संदसि एहतिजाज रिकॉर्ड थियल आहे। कंहिंखे साड़ायो वियो ऐं कंहिंखे मारायो वियो, को वरी सूरीअ ते चढ़ायो वियो, कोई घाणे में पीड़ायो वियो ऐं सच खे दौर में घायो वियो, सच खे हर दौर में घायो वियो, रूप लो मूंदड़ बिलावल जा मुटो सूर्यनि खे आहे मारायो वियो। संदसि शाइरी में उम्मीद ऐं रोशनी बि असांखे नज़र अचे थी। ज़िंदगी में उदासीअ बावजूदि इंसान वटि उम्मीद जो दरवाज़ो बंदि न हुअणु घुरिजे ऐं मक़सूद गुल वटि मुस्तक़बिल जो अहसासु मौजूदु आहे। महिनतकश मज़दूरनि खे धरती ॾाढी प्यारी आहे, महिनतकश मज़दूरनि खे धरती ॾाढी प्यारी आहे, साहस सी क़ुर्बान करे जिन जान बि हिन तां वारी आहे, मज़दूरनि जी महिनत सां गुल मंज़िल नेट ते मिलणी आहे, सच जी साख बचाइण जे लाइ बोरियत जी जंग जारी आहे। ऐं हाणे अचूं था संदसि सेंसरी पोइट्री ॾांहुं, जंहिंखे सिंधीअ में हिसियाती असां चऊं था।
जॾहिं शाइर या लेखक पंहिंजे लिखणी में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे जेकी पढ़ंदड़ खे महसूसु कराइण न सिर्फ़ु सम्झाइण पर उनखे हिसियाती अंदाज़ में उजागर करे त उहे सभु उनसर हिसियाती उनसर मक़सूद गुल वटि आहिनि। हू पंहिंजी शाइरी में फितरत अहसास ऐं मंज़रनि में पढ़ंदड़नि खे वठी वञे थो। उन्ही सबबु करे संदसि शेर पढ़ंदड़ जी दिलि ऐं ज़हन ते गहरो असरु छॾे थी। संदसि शाइरी में चंड, राति, गुल, दरिया ऐं मौसम, विजुअल सभु बसरी उनसर बि मौजूदु आहिनि त समई यानी समई उनसर बि मौजूदु आहिनि। उन्हनि सभिनी उनसरनि जी मौजूदगी हिकु फ़नी हिकमत अमली आहे जंहिं सबबु संदसि शाइरी पढ़ण सां गॾोगॾु महसूसु करण जो कहिड़ो सफ़रु आहे। जीअं तोखां परे रहण बि वॾो इम्तिहान आहे, ग़म में जुखी जीअण बि वॾो इम्तिहान आहे। जुखी लफ़्ज़ असां वटि अक्सर बीमारी ऐं लाचारी जे तौर ते इस्तेमालु थींदो, असांजे आम घरनि में इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो, पर अॼु असां उन खां बिल्कुलु वांछियल आहियूं। या वरी चयो अथनि त न को उपहास नेणनि में, न को वे साह नेणनि में, ॾिसां तोखे त पइजी थो वञे ॼण साह नेणनि में। महिरबानी। की नावेलो मुसाफ़िर बन रही पो रातड़ी, दूर मंजिल पंध ओखो था सुजन खदशा समें, बादलनि जो आसमो बरसे मतां बरसातड़ी, चंड भी ककरन मझां पाती ना है धातड़ी, देर ना है ओ मुसाफ़िर ॼाण थी प्रभातड़ी, ॾींहुं आहे शींहं पो वंजाए तो जाॾे वञी, रोशनीअ खां ॼाण खाधी अंध ऊंद मातड़ी। पर इन्हनि सभिनी दोस्तनि खे वधीकार कंदे मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर तारिक अज़ीज़ शेख साहब जिन खे सिंध जो नामियारो सहाफ़ी, कॉलम नवीस ऐं पाण बि हिकिड़ी वॾी लेगेसी कैरी करे पियो शेख अज़ीज़ साहब जिन जी मां गुज़ारिश कंदुसि तारिक अज़ीज़ शेख साहब जिन खे त हू मक़सूद जी शाइरी वञणी चाहिनि। महिरबानी यासिर। मक़सूद गुल साहब सां मुंहिंजो यासिर जे करे ई वास्तो पियो ऐं इतफ़ाक़ इहो आहे जो साईं अल्ताफ़ वसीम साहिबु हिकिड़ो किताबु हो इश्क समंदर, उहो ॾिनो हो यूनिवर्सिटीअ जे तरफ़ां, ख़ैरपुर लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे तरफ़ां। उन में ग़लतियूं इलाही अची वियूं हुयूं। असांजे दोस्त जो हो कंपोज़िंग सेंटर, उन वटां इहो सॼो कंपोज़ थियो, पर उहो आख़िरी जेको प्रूफ हो उहो हुजण जे बावजूदि बि कंप्यूटर ऑपरेटर उन खे बग़ैर दुरुस्तगीअ जे छपाईअ में मोकिले छॾियो। ऐं पोइ उहो जॾहिं छपिजी आयो त यासिर साईं सां मुंहिंजो पहिरियों तारुफ़ ईअं करायो, तव्हांजे किताब जो ॿेड़ो ॿोड़ण वारो इहो लफ़्ज़ जंहिंखे तव्हां ॻोल्हींदा रहिया आहियो। त पोइ मूं साईं खे इहो सफ़ाई पेश कई त इहो मूं ते अजायो ॾिनो आहे। जेसि ताईं आउं साबित करियां तेसि ताईं हिकिड़े अरसे ताईं साईं वटि इहो मुंहिंजो तासिर रहंदो पियो आहे। बहरहाल मक़सूद गुल साहिब ते मूं ही मुख़्तसिर मज़मून लिखियो आहे, पर इहो 11 सुफ़नि जो मुख़्तसिर मज़मून आहे जंहिंखे आउं अञा मुख़्तसिर करियां थो। एडिटिंग जा कमु वठंदे बि मूं ही मुख़्तसिर लिखियो आहे, छो जो उनजी शाइरीअ जो उहो जेको दौरु आहे जेको मूं हिन में लिखियो आहे, उहो दौरु हिकिड़ो 30 सालनि वारो उहो दौरु आहे 70 खां 90 वारो, जेको सियासी उथल पुथल जो ऐं इल्मी अदबी शाइरी उथल पुथल जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त दौरु रहियो, बल्कि हिकिड़ो तलातुम हो जंहिंमें क़ौमपरस्त शाइरी ऐं मज़ाहिमती शाइरीअ जो, उन सां गॾोगॾु आमरीअत जे बावजूदि, सेंसरशिप जे बावजूदि हिकिड़ी सिट ते बि शाइर ऐं अदीब खजी वेंदा हुआ, सहाफ़ी खंभिजी वेंदा हुआ। उन जे बावजूदि ही जेका आहे शाइरी मक़सूद गुल साहिब कई। सो 1900 शुरू थो करियां ही मुख़्तसिर मज़मून। 1970 खां वठी 90 ताईं वारा 3 ॾहाका जदीद सिंधी शाइरीअ लाइ सॼी 20वीं सदीअ में सभ खां वज़नदार ऐं यादगार रहिया। हीउ दौरु सॼी सदीअ ते हावी न करे रहियो, बल्कि हीउ दौरु न हो बल्कि सुखन जो हिकिड़ो उछनूं ॾींदड़ वाकिरो हो जंहिंजी लहर लहर अलॻि अलॻि रुखनि वारी हुई। हिन दौर जी सिंधी शाइरीअ में नवां तजुर्बा थिया, नयूं सिन्फ़ूं आयूं, नज़रियाती टकराव थिया, क़ौम परस्तीअ खां वठी तब्दील थींदड़ आलमी वायुमंडल जा मौज़ू सिंधी शाइरीअ जो हिसो बणिया। हिन दौर जे शाइरनि जी झुरमुट में तमामु क़दावर शाइर नज़र अचनि था जिन सिंधी शाइरीअ जी इमारत खे मज़बूत कयो। उन झुरमुट ते नज़र विझूं त उन में शेख अयाज़, तालिब उल मौला उस्ताद बुखारी, यूसुफ शाहीन, अता मोहम्मद हामी,
उन हिकिड़ी दिघी कितार आहे, हाणे उनखे त नथो पढ़ी सघिजे, शमशेर हैदरी, इम्तियाज़ हुसैनी। उन झुरमुट में हिकु रोशन सितारो साईं मक़सूद गुल बि हो, जंहिंखे पंहिंजनि बर्क़ हमअसरनि ऐं नई टहीअ जे शाइरनि में मुनफ़रिद जोत सां झरकंदे ॾिठो वियो। हू पंहिंजी अलॻि सुञाणप, फ़िक्री पुख़्तगी ऐं फ़नी निफ़ासत सबबु पंहिंजे हमअसरनि में नुमायां रहियो। मक़सूद गुल खे शाइरी विरसे में मिली संदन वालिद काज़ी अब्दुल हई कायल सरशारी पंहिंजे वक़्त जो नामियारो शाइर, उस्ताद, मुसविर ऐं समाज सुधारक हो, जंहिंजो सिधो संओं असरु मथियसि पियो। मक़सूद गुल बि साॻियूं ख़ासियतूं उन में बि अयां थियूं। हू कहाणीकार, मज़मून नवीस, कालम निगार, ॿारड़नि जो अदीब, मुहक़िक़, सचल सरमस्त जो शाइर, मुतरजिम, एडिटर ऐं पब्लिशर रहियो, पर बुनियादी तौर ते पाण शाइर हो। उन जी शाइरी सिंधी समाज जी तकलीफ़ुनि, उम्मीदुनि, मोहबतुनि, कैफ़ियतुनि ऐं मज़ामती जज़्बनि खे वॾी सचाईअ सां उन में इज़हारियो आहे। जीअं हिन नज़म में चवे थो, लोक सारे थे ॾिठो हीउ दीद जो दोखो न हो, बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो ॿियो को न हो। हुन चयो मज़हब हुजे ऐं मूं चयो इंसानियत, सम्झ जो फेरो हुयो बसि ॿियो त को झगड़ो न हो। हीटरनि ते बंदि कमरे में सुता कंहिंजा कुता, कंहिंजे बचड़े खे लुरीअ में जिस्म ते चोलो न हो। मुल्क जो नए सिर बनायो आ ख़ाको साज़िशिन, मूं ॾिठो जाचे त उन में सिंध जो नक्शो न हो। काग़ज़नि गुल खोड़ गॾु कनि गुलदान में मुरकनि पिया, पर किथे कमरे में को सुरहाण जो सोचो न हो। मक़सूद गुल जो वास्तो उन फ़िक्री रिवायत सां हो जेका शाह लतीफ़ सचल खां हलंदी आई ऐं शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारीअ जहिड़नि शाइरनि जे दौर ताईं पहुती हुई। हुन जी शाइरीअ में इंसान दोस्ती, वतन सां मोहबत, समाजी इंसाफ़ ऐं फ़र्द जी दाख़िली कैफ़ियतुनि जा गहरा अहसास नुमाया मिलनि था। रुगो रूमानवी शाइर न हो, पर हिकु समाजी शऊर रखंदड़ हसास शाइर जो आवाज़ हो, जंहिंजो पड़लाउ हिननि सॾनि मां उभिरे थो। केॾो सस्तो सौदो मूं सां यार करे वियो, पंहिंजा दर्द ॾेई हू मूं खां चैन खसे वियो। नफ़रत जा हिते कंडा कई, उल्फत जा गुल कोन्हनि, कांडेरे जो ॿिज को घर घर मंझि छटे वियो। जीअं त यासिर चयो त हिते इलाही दोस्त आहिनि ॻाल्हाइण वारा, हिन में मूं वटि काफ़ी सारो मवादु आहे, पर उहो ईंदड़ कंहिं शुमारे में इंशा अल्लाह ताला तव्हां पढ़ी सघंदव। इन करे आउं पंहिंजे लफ़्ज़नि सां इजाज़त चाहींदुमि। महिरबानी। जिप्सी कबीलो, शीदिन जो कबीलो, शीदीज़ ऑफ सिंध, हुन में हिकिड़ो ॾाढो कॉम्प्रिहेंसिव मक़ालो आहे। ऐं शेख अज़ीज़ साहब हुन ते रिव्यू बि लिखियो आहे, शायदि अॼु उहो पब्लिश थी वेंदो हम सब में। शेख अज़ीज़ साहब ॾाढो तफ़सील सां इन जिप्सी कबीले जे बारे में, ख़ासि करे अफ्रीकाई जेके शीदी आहिनि उन्हनि जे हवाले सां, जेके पुर्तगाली शीदी आहिनि उन्हनि जे हवाले सां, उन्हनि जो टालपुरनि जे दौर में सिंध में अचणु, उन हवाले सां ॾाढो तफ़सील सां, उन्हनि जो वरी सकाफ़त में जेको रोल आहे उन जे हवाले सां तफ़सील सां हीउ लिखियो आहे। तंहिं करे ग़मनाक आहियां दोस्तो, चंड तारनि साण मुंहिंजी दोस्ती, राति जो रोलाक आहियां दोस्तो, ऐं मुंहिंजे गुफ़्तनि में सदाऊं सोज़ जूं, दर्द जो मुश्ताक आहियां दोस्तो। बाग़ मन गुल वास हीरूं हेज जूं, बाग़ मन गुल वास हीरूं हेज जूं, मां वफ़ा जो वाक आहियां दोस्तो, तंहिं करे ग़मनाक आहियां दोस्तो। हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत असांजो दोस्त जंहिंखे मक़सूद गुल साहब जी सोबत बि नसीब थी, उन सां कचहरियूं बि नसीब थियूं, छाकाणि त डॉक्टर रियाज़त हूअं त कंबर जा हो, पर हुनजो रते दिल सां बि हिकिड़ो ताल्लुक़ु रहियो, ऐं उन करे हुनजो रते दिल घणो अचणु थींदो हुयो, ऐं मक़सूद गुल साहब सां तमामु तवील रिहाणियूं हुनजो रहियूं। मां गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जो नामियारे मुहक़िक़ शाइर जंहिं कंबर ते हिकिड़ी वॾी ज़ख़ीम तहक़ीक़ कई आहे, हुन सां गॾोगॾु डॉक्टर मोहब्बत अकेडमी जो रुह रवां पिणु आहे, पंहिंजे भाउ जे नाले खे जियारो पियो अचे, डॉक्टर रियाज़त बुरड़ो। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तव्हां अचो ऐं मक़सूद गुल साहब जिन जी शाइरी जे हवाले सां पंहिंजा वीचार।
महिरबानी यासिर स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल सभिनी मोहतरम शख़्सियतुनि खे अस्सलाम वालेकुम। साईं मक़सूद गुल साहिब जी शाइरी जे हवाले सां ही नंढो पेपर आहे। तेसीं सिंध सलामत जेसीं हक़ मौजूद, वरिहनि जो वेसाव खयूं थो साण वता। गुल गुल सुहिणा गल ऐं पोपट मुंहिंजा चप, सिकणो चिकणो साहु खयूं थो साण वता। हयातीअ खे वरिहनि में वराए ॾिसबो त अहिड़ो वरिहनि जो वेसाह जहिड़ो ख़ूबसूरत ऐं उन जहिड़ा ॿिया अनेक ख़ूबसूरत शेर सिरजींदड़ सभा जे शाइर मक़सूद गुल जो वजूदी जनम त ईस्वी सन 1950 में ऐं शाइराणो जनम 1975 ईस्वीअ में 25 वरिहनि जी फ़ोह जवानी में शुरू थी अहिड़े सफ़र ते वधणु लॻो जेको वजूदी जनम खे 2015 में अलविदा चई अबदी सफ़र जी राहुनि ते वधंदो आयो आहे, जंहिंमें भली त असांखे विछोड़े जे गुज़री वियल 11 वरिहनि दौरान नयूं तख़लीक़ूं न मिलियूं आहिनि, पर मुसलसिल वधंदड़ इन्हनि वरिहनि दौरान तख़लीक़ुनि जा नवां नवां रुख नवनि नवनि रंगनि ख़ुशबुअनि ऐं रूपनि सां आॾो ईंदा रहिया आहिनि। भाकुर सां तुंहिंजे मुंहिंजो मुअतर वजूद थियो, ख़ुशबू तुंहिंजी पंहिंजे लिंगनि ते जुमा पियो। आ सिंध सूंहं सच ऐं सुरहाण जो कसम, हर सोभ्या जो सीन सिटुनि ते जुमा पियो। या हीअ हसीन शेर ॾाढो ध्यानु छिकाए थो। सूंहं ख़ुशबू गुल हवा लहरूं नदी साह सां गॾु सिंधड़ी जे रूप में। साईं मक़सूद गुल जे 3 ग़ज़लनि मां चूंडियल इन्हनि 5 शेरनि में जिन ख़ूबसूरत क़दुरनि ऐं जज़्बनि जी ॻाल्हि कयल आहे, तिन में वतन सां मोहबत, हक़ जी मौजूदी, वेसाहनि जो साथ, फितरत जे मुख़्तलिफ़ वथन जी हुस्नाकी, क़ुर्बत भरियो तालुक़, ख़ुशबू जे वजूद अंदरि तोड़े ॿाहिरि मौजूदु हुअणु, कसम लाइक़ हस्तियूं ऐं रंगनि जी कसरत निमाए तौर शामिल आहिनि। ॿी ॻाल्हि जेका असांजो ध्यानु छिकाए थी, तंहिंजे करण खां अॻु इहो ॼाणणु ज़रूरी थो सम्झां त इहे मथियां शेर तोड़े हिन लेख में ईंदड़ ॿिया सभई चूंडियल महदूद शेर ऐं मक़सूद गुल जे शेरी मजमूए अखिड़ियूं नील कमल तां वरितल आहिनि, जेको सिंधी अदबी बोर्ड पारां 2014 ईस्वी में संदसि हयातीअ में ई छपियो हो। त ॿी ॻाल्हि हीअ पे करणु चाहियमि त मुंड में ॾिनल अवलिन शेर तेसीं सिंध सलामत जेसीं हक़ मौजूद सुफ़े 46 ते ॾिनल आहे ऐं कोट कयल आख़िरी शेर साह सां गॾु सिंधड़ी जे रूप में सुफ़े 79 ते छपियल आहे। त सिर्फ़ु इन्हनि 34 सुफ़नि में ॾिनल ऐं ॿियनि ग़ज़लनि पर किताब जे पछाड़ के सुफ़े 195 ते सिंध जे हिकिड़े ॿिए सभा जे शाइर निसार बज़मीअ जी मोहबत, सिक, साथ ऐं सार में लिखियल ग़ज़ल में बि धरतीअ, सिंध वतन ऐं वफ़ा जी ॻाल्हि कयल आहे। सदा सिंधड़ीअ सां रखी नींहुं नातो, वंडे वियो वफ़ाऊं वफ़ादार बज़मी, वियो गुल वफ़ा जा वतन में विराहे, सुखन वर सचो सींध सींगारो बज़मी। हक़ीक़त में जेको मुखिया नुक़्तो उन वीचार धारा मां असांजे आॾो अचे थो, उहो ॼाणाए थो त साईं मक़सूद गुल जी शाइरीअ में धरतीअ, भूए, वतन, सिंध, सिंधड़ीअ, उन जी हुस्नाकीअ, संदसि सुगंध ऐं साणस मोहबत सां गॾु वतन खे दरपेश ख़तरनि जो इज़हार वरी वरी अॻियां अचे थो। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ ग़ज़लनि मां हेठियां कुझु शेर पिणु पेश कजनि था। वरी भूई खे गुल गुलाबी खपनि था, वरी सिंधड़ी खे सॾींदे ॾिसां थो। धारियुनि जो धरतीअ ते कब्ज़ो पंहिंजा कंध झुकाए बीठा, अक़ीदो सिंध सच ऐं सूंहं में पुख़्तो ॼमी बीठो, रहायो मूं जॾहिं खां आ सचल ऐं शाह नेणनि में, तुंहिंजे लाइ लिखियमि जे सिंधड़ी सेई गीत अमर थी विया, तुंहिंजे नाले साण मिली मां ओज अमरता पायां थो। सिंध ऐं सिंधवासियुनि जे जिया पे लाइ सिंधू दरिया जो हुअणु ऐं समुंड ताईं उन जो जोबन सां वहंदो रहणु अणटर आहे, पर असां तव्हां सभई ॼाणूं था त अहिड़ा हसीन नज़ारा अखियुनि खां ओझल थींदा पिया विया आहिनि ऐं सिंधूअ में पाणी जी वहुकरनि बदिरां वारी वारी उॾामी रही आहे। असांजो शाइर मक़सूद गुल उन सूरत हाल खे पंहिंजे अंदर में शिदत सां महसूसु करे थो ऐं दरिया जे ॿधिजी वञण खे ख़तमु कराइणु चाहे थो। संदसि हेठां शेर इन जो असराइतो इज़हार आहिनि। साव सिंधूअ जो न हीअं सोहो कयो, हू त अरबेलियूं अदाऊं थो घुरे, सुरकी सुरकी सिंधूअ जो अमृत मन में ओतियां थो, सिंधूअ जे दरिया में ऋण पट जागी पियो, दहकी दिलड़ी सुॾका सारे जीअंदी आहे।
मक़सूद गुल खे सिंधूअ जी सोघ न पर अरबेलियूं अदाऊं घुरिजनि जिन में सिंधू भरपूर छोलियुनि ते रखसां हुजे, पर सिंधूअ जी अहिड़ी होसनाकी नज़र नथी अचे। हू सिंधु दरिया मंझि रण पट ॾिसी सुॾका भरण थो लॻे, पर पुर उमीद थी जीए बि पियो त सिंधूअ ते पयल बंधन हेठि त टुटंदा। सिंधूअ जोबन मंझां बहंदी तेसिताईं हिकु शाइर तौरु हू मन ई मन में सिंधूअ जूं सुर्खियूं भरे थो, छाकाणि त उहे हुन लाइ ऐं पिणु असां सभिनी लाइ अमृत मिसिल आहिनि। अहिड़ियुनि उगरियुनि हालतुनि में हिकु वधीक उगरी हालत वेरीअ सां गॾु साॻिए मुल्क में रहण बि आहे, जंहिंखे जेतोणीकि बर्दाश्त त नथो करे सघिजे पर बर्दाश्त करिणो थो पवे। धरतीअ वेरीअ साण रहां पर कीअं रहां, धरतीअ वेरीअ साण रहां पर कीअं रहां, दुश्मन सां गॾु घारणो ॾाढो औखो कमु। तॾहिं बि हिकु फ़र्क़ु शाइर ऐं ज़िम्मेवार फ़र्द तौरु मक़सूद गुल जे हिन शेर में ज़रूरु महसूसु करे सघिजे थो। गॾु रहनि था पर उन्हनि में आहे तफ़ावत लाज़िमी। गुल खे कर तूं गुल मगर पर खार खे तूं खार कर। इहो खार, इहो कंडो सिंध जो दुश्मन ऐं सिंधूअ जो वेरी त आहे। सिंध ऐं सिंधूअ जी अज़मत सां गॾु असां सिंधियुनि लाइ शाह साईं यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अज़मत जो ऊचो निशान ऐं सिंधी ॿोलीअ जो भाॻवान आहे। भिटाई घोट सां लासानी मोहबत सिंध ऐं सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ शाइरनि जो अमुल असासो आहे, जंहिंजो अक़ीदतमंदीअ सां भरपूर इज़ाफ़ ऐं मक़सूद गुल जी शाइरी में मिले थो। ॾिसो, गुल खां ख़ुशबू भला धार कीअं थी सघे, सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी फिरी। शाह वारी शाइरीअ जा गुल चुमी नूर सां मां नेण थो ताज़ा कयां। ऐं हेठियों शेर पिणु जंहिंजी ॿिनि सिटुनि में जोत ऐं जियापे जी ॻाल्हि बख़ूबी समायल आहे। शाह जा ही बेत आहिनि रोशनियूं ऐं रौनकूं, तिन मंझां जलवा झटे का जोत जिया ऋण सिखूं। शाइर जी मोहबतुनि जा दायरा महदूद ऐं हिक जेतिरा न आहिनि हूंदा, कॾहिं त उहे हिकु अलॻि वजूद तौरु साह खणंदा ऐं जीअंदा आहिनि, त कॾहिं अलॻि अलॻि वजूदनि जी वहदत में समाइजी सुहिणो इज़ार बणिजी पवंदा आहिनि। मोहबत आहे बि त ईअं, कॾहिं उहा हिकु हस्तीअ में ई समाइजी वेंदी आहे त कॾहिं सॼी काइनात में पखिड़िजी वेंदी आहे। साईं मक़सूद गुल जी मोहबत बि जॾहिं लफ़्ज़नि जी माला में पइजी पधरी थी थिए त मोहबतुनि में जीअंदड़ दिलनि जो आवाज़ु बणिजी थी पए। जाम शोरे जूं हवाऊं थो घुरे, रूह विछड़ियल वासनाऊं थो घुरे, चंडु वण जी बाह ते खारी रखी तुंहिंजे दर्शन जूं दुआऊं थो घुरे। तोखे हंध ते अटकियो मञणो पाण वहीणो नाहे, के क़ैद बि आज़ादी खां उजरा थींदा आहिनि। मूंखे जंहिं ॿियो जनमु ॾिनो आहे सो बि त कंहिंजो सजदो हूंदो, से अखियूं दिलि में रखियमि जिन राह में कई रोशनी, कोन ईंदी का हयाती का बि थी वे साह में। हीअं साईं मक़सूद गुल जी समूरी शाइरीअ में हसीन ख़्याल समायल आहिनि। हिते त सिर्फ़ु अखियूं नील कमल मां कुझु शेर हवाले तौरु आॾवाया आहिनि। इन मजमूए में ॿिया बि अनेक मौज़ूअ सां ढल आहिनि। मिसाल तौरु मोहन जे दड़े बाबति लिखियल हिकु तराइल में संदसि ही तशवीश वारो ख़्यालु, मोहन जा आसार चवनि था ख़ामोशी जी ॿोलीअ में सदियुनि जी तारीख़ रहे थी क़ौम समूरी काथे आहे, या इबादत ऐं मज़हबी शिदत पसंदी जे हवाले सां ही चारि सिटूं, नाहे जे प्यार दिलि में इनायत खे छा कबो, बेरूह बेसवाब इबादत खे छा कबो, मज़हब जे पाक नाव ते तो कोस घर हले, अहिड़े घर में दीन ख़िलाफ़त खे छा कबो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि हीअ पिणु सलण जहिड़ी आहे त साईं मक़सूद गुल न सिर्फ़ु ख़्याल खे इज़ारण जी हिकु वॾी सघ रखंदड़ हो, पर शाइरी जे फन ते पिणु दस्तरस रखंदड़ हो। इहो ई सबबु आहे त संदसि तकी पुख़्ती सुञाण हिकु उस्ताद शाइर वारी रही, जंहिं करे शाइरीअ जी दुनिया जा सभई शाइर संदसि शागिर्दी जे हल्के में शामिल रहिया। हिन बावजूदि हू पंहिंजे उस्तादनि खे वॾी अक़ीदत मंझां मञता हिननि लफ़्ज़नि में ॾिए थो, मुंहिंजी शाइरीअ खे सूंहं ऐं सौरिया सां गॾु फनी ऐं फ़िक्री पुख़्तगी दुआऊं बख़्शण में ॿिनि हस्तनि जो वॾो अमल दख़ल रहियो। बुनियादी तरबत बाबा साईं काज़ी अब्दुल क़ाइल कई ऐं फनी तौरु फ़िक्री वुसअत ऐं पुख़्तगी डॉक्टर अता मोहम्मद हामी जे क़ुर्ब ऐं कलम मां अता थी। आउं वॾे एतमाद ऐं उत्साह सां चवां थो त जेकॾहिं उस्ताद हामी साहब जो कलम मुंहिंजे बेरब्त ऐं बेरब्त शाइरीअ खे चुमियूं न ॾिए हा त अॼु मां जहिड़ो शाइर आहियां अहिड़ो न हुजां। आख़िर में मां पंहिंजे लेख जी पुॼाणी साईं मक़सूद गुल जी हिकु रुबाईअ सां कमु चाहियां थो, जंहिंमें शाइर जूं ख़ूबसूरत ख़्वाहिशूं समायल आहिनि। नैणनि में नचे नीर
ठरे दिल मुंहिंजी। नैणनि में नचे नींहुं ठरे दिल मुंहिंजी, मुर्कुनि जो वसे मींहुं ठरे दिल मुंहिंजी। ऊंदहि जो अचे अंत रुली राति फुटे, चमके को चिटो ॾींहुं ठरे दिल मुंहिंजी। रागी न सिर्फ रागी बल्कि म्यूजिकोलॉजिस्ट हैं सिंध जो वाहिद PhD म्यूजिकोलॉजी में डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली कुरैशी कही आयो आहे हैदराबाद मंझां। मां उनखे गुज़ारिश कर सो अचे ऐं मक़सूद साहब जो को बि हिकिड़ो इस्म ऐं इख़्तिसार सां असांखे झूंगार में ॿुधाए त जीअं महफ़िल में हिकु गवालियार जो रंग शामिल थिए, गवालियार घराणे जो रंग शामिल थिए। मूंखे उमेद आहे त उन्हनि पहिरीं बि हिकिड़ा 10 इस्म इन्हनि ॿिन्ही भाउरनि मक़सूद साहब जी मुंहिंजे ख़्याल में 7वीं वरसीअ जे मौक़े ते हैदराबाद में म्यूज़िकल परफॉर्मेंस सां पेश कया हुया, पर अॼु असां बिना मौसीक़ीअ जे ॿुधूं था हीअ ख़ूबसूरत झूंगार डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली कुरैशी खां। अचो त पंहिंजनि माण्हुनि खे मान ॾियणु सिखूं ऐं भरपूर तारीफ़ में हाज़िर करियो डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली कुरैशी। इहो वाई जो सिलसिलो उतां जो मुंहुं में तूं मौजूद ऐं टिड़ी पौधा टारी में हिकु सिलसिलो थियो त मां उनजी कड़ी आहियां, पर मां अॼु वाई न पढ़ंदुसि ऐं गर्मी आहे तमामु घणी, उन करे उहो राग सिलेक्ट कयो अथमि ऐं बस में ठाहियो अथमि ऐं इहो पेश था कयूं ऐं कलाम उर्दू में आहे। ठीक है, जे वधिक हुजे त मां साइड करे वठंदुसि, तव्हां ॿुधाइजो भई। ठीकु प्लस साईं सदाई करी मथे सिंध सुतार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मस्त सावन की कहानी याद कर, मस्त सावन 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 मस्त सावन की कहानी याद कर, प्यार की बारिश प्यार की बारिश का पानी याद कर, मस्त सावन वो मचलती झूमती वो मचलती झूमती ठंडी हवा, वो मचलती झूमती ठंडी हवा, बाग बारा रुत सुहानी याद कर, बाग बारा
रुत सुहानी याद कर, अपने हाथों की लकीरों में लिखी, अपने हाथों की लकीरों में लिखी मेरी किस्मत की कहानी याद कर, मेरी किस्मत की कहानी, मेरी किस्मत की कहानी याद कर। उसने चूमा कली को गुल खिला 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 खिला, उसने चूमा कली को गुल खिला, फूल की हस्ती, फूल की हस्ती है फानी याद कर, फूल की हस्ती है फानी याद कर, प्यार की बारिश, प्यार की बारिश का पानी याद कर, मस्त सावन की कहानी याद कर, सावन सावन। स्पीकर असांजी जन्म भूमि खां कही आयो आहे ऐं ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम जे लाइ असांखे उन्हनि मान ॾिनो आहे। उनजो जंहिं कुटुंब सां तालुक़ आहे उहो कुटुंब जस्टिस सैयद दीदार हुसैन शाह जे हवाले सां त सुञातो वञे थो, साईं बचल शाह जे हवाले सां सुञातो वञे थो, पर उन्हनि खां बि अॻु में ॾाॾे साईं जी जेका रफ़ाक़त ख़ाकसार तहरीक जो हिकिड़ो तमामु अहम नालो सैयद वरियल शाह उन सां रही। हिन ख़ानदान जे हर फ़र्द सां असांजी हिकिड़ी उनसियत आहे। साईं आबिद शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहे। मां उनखे मक़सूद साईं जे हिननि सिटुनि सां गुज़ारिश कंदुसि, छाकाणि त हुन में रतीदेर जो ज़िक्र आहे, न पुछ हाल नेणनि जी बरसाति जो, न पुछ हाल नेणनि जी बरसाति जो, सॼी राति सावण रुनो राति जो, रते में अची रहो के रातियूं ॿ टे, त को सूर सलजे बिरह बात जो, ऐं गुलनि में गुलाबी शहनशाह गुल, गुलनि में गुलाबी शहनशाह गुल, वंडे ख़ैर ख़ुशबू जी ख़ैरात जो, ऐं न पुछ हाल नेणनि जी बरसाति जो, सॼी राति सावण रुनो राति जो। मां इंतिहाई इख़्तिसार जी गुज़ारिश कंदुसि साईं आबिद शाह साहिबु, तव्हांखे ॿिनि मिंटनि में मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजे अंदरि जो हाल ओरियो, जेतोणीकि तव्हां कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघो था। साईं आबिद शाह साहिबु असांजे रतदेर जी भूमि सां तालुक़ रखंदड़, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि। साईं मक़सूद गुल जो सटन सां त मुरकंदो महशर में मक़सूद गुल मगर, मुरकंदो महशर में मक़सूद गुल मगर, हिक तरफ़ मुर्तज़ा ऐं ॿिए तरफ़ हैदर हुजे। मुंहिंजा साईं मक़सूद गुल अहिड़ो गुल हुयो जंहिंजी जेतिरी उन सां सोबत रही उन ओतिरो पिरायो। साईं घणी उमिरि में विसाल कई? असां 50 साल साईं सां सोबत में रहियासीं, छो जो साईं मक़सूद गुल मुंहिंजे वॾे भाउ साईं मेहर अली शाह सां गॾु पढ़ियो, उहो मूंखां 10 साल वॾो। 5 सालनि जी सांभर में असां साईं मक़सूद गुल जी सोबत हासिलु कई। उन खां पोइ जेको ॾींहुं साईं वॾे काज़ी अब्दुल हई कायल सरशारी साहिबु ॿारियो हुयो, उन खे पाए तकीमल ताईं
साईं गुल पहुचायो। छो जो वॾो वॾो खिज़र आयात नौकरियुनि जे करे, अख़्तर आयात वरी मूंसां गॾु पढ़ियो हुयो। असां फैमिली मेंबर आहियूं। चाचा हुयो असांजो बाबा वरियल शाह भाइर हुया ॼण, वरी पुश्त में गॾु पढ़ंदा हुआसीं। वरी साईं मक़सूद गुल सां इन करे बि हुई त शाइरनि में वरी मुंहिंजो वॾो सोट साईं वरियल शाह जो ॿियो नंबर भाउ साईं गज़नफर अली शाह राजा, तक़रीबन सिंधी अदबी संगत रते जरे शाख बुनियाद बि गॾिजी साईं मक़सूद गुल ऐं साईं गज़नफर अली शाह राजा रखियो हुयो। पोइ कॾहिं साईं काज़ी अब्दुल कायल मंज़िल ते, कॾहिं वरियल शाह मंज़िल ते इहे मुशाइरा थींदा हुआ। तमामु असांजा दोस्त, साईं त उस्तादुल शोरा हुयो, काफ़ी साईं जा मल्हार सिंधी, साकी अबड़ो ऐं बाग़ी भलो काफ़ी साईं जा शागिर्द आहे, जेको जॾहिं साईं ईंदो त माशाअल्लाह ॼण साईं असां काफ़ी दोस्त गॾु हूंदा हुया। चवण जो मक़सदु इहो आहे त साईं मक़सूद गुल उन ई घर खे जेको साईं काज़ी अब्दुल कायल साहब सरशारी साहब जो हुयो, इल्म अदब जो असां रते तेरे वारा उनखे क़ाबू सम्झंदा हुआसीं। यकीन कयो उन घर खां जेको बि शागिर्द लंघंदो हुयो बि सलाम करे पोइ अॻिते वधंदो हो। पोइ यासिर बि हलियो आयो, नासिर बि, नादिर बि हलियो आयो, अख़्तर बि गुज़ारे वियो, साईं बि सेटल थी वियो, खिज़र हयात बि, नवाब शाह साईं जो गुज़ारे वियो, ॾाढो अरमान थी वियो ॼण। पोइ बि जॻह हिकिड़े असांजे दोस्त वरिती, यूसुफ गांगरो अदीब हुयो ऐं साफ़ी हुयो। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवंदो हलां त उन वक़्तु तव्हां साईं जो वॾो अणलिखियल मवाद उते पियो हो। साईं जे शागिर्दनि गॾिजी मल्हार वारनि हिननि चयो मूंखे बि बींग सादा, छो जो असां त मेड़नि में वेंदा आहियूं न, मतां जीअं अॻिले खे ईमान न अचे हलो साईं जी। हा, त उन जी त चवां थो त ओतिरो पियो आहे उते हुन वटि मटीरियल, पोइ हुन ॾियण जो कयो पर इतफ़ाक़ सां उहो बि गुज़ारे वियो। त इहो असां तव्हांखे चवंदासीं त साईं जो इहो हथु कयो, इहो ज़रूरी आहे ऐं काफ़ी मवाद पियो आहे। साईं मोहबत जो उहो यानी मखण हुयो, उहो मेलाप हुयो जो साईं जो मिलणु, वरी गिड़ा टिड़े ते हथु रखणु, उहो अॼु ॾींहं ताईं कंहिंखो कोन थो विसरे। ऐं असां सां त साईं 24 कलाक गॾु हूंदो हो। साईं जी शख़्सियत वरी जेॾी महिल साईं पंहिंजो स्कूल खोलियो, उते बि असां टाइम कढी, अहिड़ी शख़्सियत हूंदी हिकिड़ो साम्हूं अची वञे त माण्हू मिले, पर साईं लंघी वेंदो, ओचिती नज़र पवंदी, डुकंदा वञी मिलंदा हुआसीं त साईं वञे थो, इन करे साईं सां मिलूं। ॿियो आख़िर में मां खणी साईं चए थो त टाइम थोरो आहे, त साईं जूं हिन ॿ सिटरां, हुन चयो मज़हब खपे, मूं चयो इंसानियत। हुन चयो मज़हब खपे, मूं चयो इंसानियत। बसि सम्झ जो फेरो हुयो, ॿियो त को जहिड़ो न हो। इन सां मां तव्हां मोकिलाईंदुमि, वॾी महिरबानी। रूह विछड़ल वासनाऊं थो घुरे, चंड वण जी बाह ते खाॾी रखी, के शेर पेंटिंग सॉन्ग हूंदा आहिनि, चंड वण जी बाह ते खाॾी रखी, तुंहिंजे दर्शन जूं दुआऊं थो घुरे, ऐं तुंहिंजे दर ते थो पुकारे देर खां, गुल खयो मंगतो अताऊं थो घुरे। मां गुज़ारिश कंदुसि, जीअं मूं अर्ज़ु कयो त हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जंहिंजे मक़सूद गुल साहिब सां मोहबत जा हिकिड़ा ॿ ॾाढा मज़बूत जॉइंट हवाला आहिनि, ऐं उहे उन्हनि मंझां हिकिड़ो हवालो सचल सरमस्त, ऐं ॿियो हवालो प्रोफेसर डॉक्टर अता मोहम्मद धामी आहे। तोसां मिलाए दीद रही केरु थो सघे, तुंहिंजी नज़र जो ताब सही केरु थो सघे, महसूस थी थो पर न मिली थो किथे पिरी, तुंहिंजो मक़ाम ख़ासि लही केरु थो सघे, छो थो ॾींहुं ॾुखनि जा ॾझा बेगुनाह खे, तोखां इहो सुवाल पुछी केरु थो सघे, ऐं हामी थियासूं दूर नज़र खां त छा थियो, दिलि खां असांखे दूर रखी केरु थो सघे। साईं अल्ताफ़ असीम साहब
जंहिंजो घटि में घटि 3-4 ॾहाकनि जो तालुक मक़सूद गुल साहब सां रहियो। उन वटि ॻाल्हियूं पेट भरण में त एतिरियूं हूंदियूं जो किताबनि जा किताब रक़म थी सघनि था। और इख़्तिसार सभई इल्म दोस्त अदब परवर साथियों, हक़ मौजूद कोशिश कंदुमि जेतिरो मुख़्तसर करे सघां। मूं कोशिश कई आहे वधीक। मुंहिंजे अॼोकी गुफ़्तगू जो मौज़ू आहे सच, सूंहं ऐं साणीअ जो साहित्यकार मक़सूद गुल। अॼोके हिन ख़ासि अदबी मेड़ाके जो मूल मक़सदु जीअं दावतनामे ते दर्ज हो, मक़सूद गुल जे इल्मी अदबी ख़िदमतुनि खे भेटा। इहा हिकु सुहिणी सोच आहे। मूं वांगुरु संदसि हमकदम हमनशीन साथियुनि साण रूबरू मिली ॾिसी वियसीं संदसि शख़्सियत, क़ाबिलियत ऐं किरदार बाबति राया क़ाइमु कया हूंदा, लेकिन जिन अदब दोस्त इंसाननि साण कुर्ब कचहरियूं ऐं वेझूं वास्तेदारियूं न रहियूं, से हाणे संदसि इल्मी ऐं कलमी कारनामनि जे आधार ते खेसि सुञाणंदा, परखींदा ऐं परूड़ींदा। आलमनि, अदीबनि, शाइरनि ऐं मुहक़िक़नि सां दुनिया जो इहो ई दस्तूर लागू आहे। पंहिंजे हेल ताईं जे गुज़ारियल हयातीअ जो मुशाहिदो इहो बि आहे त जिन समूरी ॼमार फ़क़ति ऐं फ़क़ति माणपे जो माल मेड़ियो, ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कई, उनखे इबादत सम्झो, सुञ ऐं रुञ में ससूअ जियां रड़ियूं करे सुतल समाज खे जाॻाइण जा जतन कया, तिन जे सॾ खे वर्णाइण त परे रहियो, पर जीअरे बि संदन अज़मतुनि जो एतराफ़ न करे सघियासीं। असां सिंधियुनि, जीअं डॉक्टर साहब बि चयो हो, असां सिंधियुनि पंहिंजनि मुअस्सिसनि खे विसारण जो ॼण त ठीको खणी छॾियो आहे। हर को हिकिड़े ॾेढ चांवर जी देगिड़ी चाढ़ी वेठो आहे। मां ख़ुशनसीब थो सम्झां प्यारे यासर काज़ी खे, जंहिंखे इहो अहसासु उत्तम आहे त हू न रुॻो हिकु इल्मी अदबी घराणे जो फ़र्दु आहे, मगर मक़सूद गुल जहिड़े मोहबती ऐं महान इंसान जो फ़र्ज़ंद आहे, जंहिंजा सिंधी अदब ते वॾा अहसान आहिनि। साहित्य जे संसार में केरु वॾो माण्हू आहे ऐं केरु नंढो, इन जो फ़ैसिलो थियणो न आहे, पर मुंसिफ़नि कुझु मयार मुक़ररु करे छॾिया आहे। पंहिंजो उमिरि अनुसार मूं बि मुशाहिदे जा कई जबल जाॻिया आहिनि। बाज़ारी मफ़हूम में वॾा माण्हू बि ॾिठा अथमि त तारीख़ साज़, इंसानियत साज़ इंसान बि अखियुनि सां ॾिठा अथमि। हिन फ़ानी जहान जे बाग़नि ऐं बोस्ताननि में सभनि क़िस्मनि जा गुल ऐं ॿूटा आहिनि ऐं हर गुल जो रंग ऐं बू निरालो आहे। मक़सूद गुल मुंहिंजो हम असर ऐं हम ख़्याल शाइर अदीब हो। मूं खेसि अदब जे ऐवाननि में सदाईं मुनफ़रद ऐं मथां मक़ाम ते ॾिठो। तज़किरो कंदासीं त घणो ख़ुदि सनाई में हलिया वेंदासीं। रब्त ऐं रबास्ता अहिड़ा रहिया जेके कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सीने में समायल हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं उहा आपदी रिकॉर्ड बि रखणी पवंदियूं। मुंहिंजी साणुसि वेझड़ाई 80 वारे ॾहाके खां थी। पाण शाइरी जे शहर में 1976 धारा बाक़ाइदगीअ सां पेर पातो आई, पर तेज़ तकड़ियूं ख़ुदि एतमादी वारियूं लिखूं खणंदो अची सचल सरमस्त अदबी कॉन्फ्रेंस जो सिंगार बणियो। इहो उहो ज़मानो हो जंहिं दौरान शाइर, अदीब, आलिम पंहिंजे खीसे जे ख़र्च सां ॾूरां सफ़र करे अची सचल जे सहन में सुख जो साहु पटींदा हुआ। सकाफ़त खाते में अञा साहु कोन पियो हो जो लिफ़ाफ़े जी लालच में लुछंदा वतन। मूं मखदूम मोहम्मद ज़बान, तालबुल मौला, पीर हिसामुद्दीन राजदी, शेख ख़याल, डॉक्टर नबीवश बलोच, डॉक्टर ग़ुलाम अली अल्लाना, डॉक्टर अब्दुल जब्बार जोनेजो,
सॉरी मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासमी, गुलाम मोहम्मद गिरामी, फैज़ बख्शापुरी, अब्दुल करीम गदाई, शमशीरुल हैदरी, उस्ताद बुखारी, इमदाद हुसैनी, तनवीर अब्बासी, फताह मलिक, अता मोहम्मद हामी, ताज बलोच, ताजल बेवस, शमशीरुल हैदरी, इनायत बलोच, परवानो भट्टी, कमर शहबाज, बरदो सिंधी, सचल अकेडमी जे सॾ ते हीरा ॾिठा। इहो अहिड़ो ज़मानो हो जो न को ख़ैरपुर में को गेस्ट हाउस हो न रेस्ट हाउस हो, एॾियूं वॾियूं कदावर शख़्सियतूं ईंदियूं। असां मक़ामी अदीब शाइर नंढड़ा माण्हू कॾहिं शुगर मिल जो गेस्ट हाउस वञी बुक करायूं, कॾहिं अज़हर मोलाई जे उताक ते इन्हनि जूं लंच ऐं डिनर कयूं, पर जेतिरो वस लॻंदो हो असां कोशिशि कंदा हुआसीं त इन्हनि वटां कुझु पिरायूं बि ऐं पंहिंजी इज़त अफ़ज़ाई सम्झंदा हुआसीं त अञा उहो सरकारी सरपरस्ती कोन हुई, पर हिन आलिमनि अदीबनि पंहिंजो इख़लाक़ी ज़िमो सम्झी पंहिंजी फ़र्ज़ शनासी जे करे वॾा ॾूंहं पोइ कॾहिं कॾहिं त मूंखे यादि आहे जून में सचल साईं जो मेलो आयो, साईं इसामुद्दीन राशिदी सदारत पियो करे, अदबी गंजाणी जी गर्मी शदीद हुई जून में, तो साईं अज़राए तफ़न उथी ऐं चयो त मां साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी साहिबु भरिसां वेठा पाण हुन में कदम चयो त अॼु मां कासमी साहिब खे ऐलान थो करायां त सचल साईं जी जेका वफ़ात आहे उहा अंग्रेज़ी महीने जे हिसाब सां कयूं था, हिन मतिलबु रमज़ान जे हिसाब हिन न कयूं गर्मीअ में सचल जो मेलो न अचे, त मतिलबु हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं तारीख़ मटायो हुनजी। त उहे ज़माना इहे आलिम अदीब शाइर, ऐं उन ज़माने में उत्तर सिंध में सचल सरमस्त अदबी कॉन्फ्रेंस में मकालो मज़मून या शेर पढ़णु इज़त ऐं एज़ाज़ जो सबबु सम्झो। मक़सूद गुल बि हर साल हिते वॾी उकीर सां ईंदो ॾिठुमि ऐं पाण मक़ामी मेज़बान हुजण जे नाते संदसि आदर भाव कंदे ख़ुशी महसूसु थींदी। इन अरसे में हुनजी पंहिंजे वक़्त जे बुलंद मयार शाइर साईं अता मोहम्मद हामी साहिब सां ॾेठ वेठ थी, जेका वञी अदबी उस्ताद जे दर्जे ताईं पहुती। हिन तालुक़ जो तोड़ निभाइण ख़ातिर हुन हामी साहिब जे टिड़ियल पखिड़ियल तहक़ीक़ी मकाला इकठा करे विरखियल मोती जे नाले सां किताब 1983 में शाया करायो। उन में निहायत क़ीमती ऐं तारीख़ी तहक़ीक़ी मकाला हुआ ऐं जाॾे काॾे वाह वाह थी वई। मूं बि साणसि वित वसाहर हिन कम में ताउन कयो। बिटाई साईं जे बकोल के वेझाई डूर के डूर बि ओॾा सुपरी। मक़सूद गुल साईं रहंदो त रते देर में हो, पर पाण पंहिंजे दोस्तनि मदाह परिस्ताननि खां घणो परे कोन हो, छो त हू हाणे हिन सिंध धरती सिंध जे तक़रीबन सभिनी नंढनि वॾनि अख़बारुनि रिसालनि ऐं पंहिंजनि मज़मूननि मकालनि शाइरी जी विरखा करे छॾी। मां त खेसि मुतवातिर पढ़ंदो ऐं ॿुधंदो रहंदुसि, ख़तो किताब जो सिलसिलो रहंदो हो। मूं ॾिठो त सिंधी अदब जो ही वॾो ख़ामोश ख़िदमतगार हो। हाणे मां हिते थोरो ॿ लफ़्ज़ तव्हांखे ख़ामोश ख़िदमतगार ईअं त मां सचल शहर जो डायरेक्टर हुअमि त मुंहिंजी ज़िमेदारी इहा हुई त अशादी सिलसिले खे अॻिते वधायूं। सचल साईं उर्दू फारसी सिंधी सराइकी जो वॾो शाइर, हिन वक़्तु बि सचल साईं जो सिंधी सराइकी कलाम में त कमु थियो आहे, पर फारसी ऐं उर्दू कलाम में सचल अञा त उहो कमु थियो न आहे जेतिरो थियणु खपे। वॾे में घणे में घणो मवाद सचल साईं जो साहिब दीवान शहबो हुन जा दीवान 8 हुन जूं मसनवी ईअं कमु कोन थियो आहे। त मां हामी साहिब जो मसनवियुनि जो सिंधी में मंज़ूम तर्जुमो कयो त इहा उणतुण हुई इन्हनि जो, छो सचल जो उर्दू में शाइरी खे सचल उर्दू अञा लखनऊ में कान निकिती, सचल सॼी ज़िंदगी लाड़काणे खां ॿाहिरि न वियो, पर दराज़नि जे नंढड़े ॻोठ में वेही त चए मुझको तेरा जादू लगा न सब्र न आराम है, तेरे तरफ़ वे सनम न ख़त न पैगाम है। इहो हिकिड़ो इल्मी इरफ़ान हो। त इन जो मतिलबु इहो हो त हुनजो पैगाम जेसि ताईं जेके ॿोलियूं सम्झण वारा आहिनि ओसि ताईं पहुची। त इहो ई असांजो बि कंसेप्ट हो त सचल साईं खे असां जेतिरो थी सघे ॿियनि ॿोलियुनि में
तर्जुमो करायूं। काज़ी मखसूद साईं मूंखे ख़बर पई त साईं कोशिशि कई आहे त हामिद साहिब जे मंज़ूम सिंधी मसनविन के साईं उर्दू जो रूप डॉक्टर मोहम्मद शरफ साहिबु साईं जो उते उर्दू में साईं जो गाइड हुओ महिरबानी प्रोफेसर, हुननि सां हुनजो इलाही तालुक़ु हो। मूंखे ख़बर पई त मां तकिड़ो राब्तो कयो त साईं इन कम खे तव्हां हथ में खयो आहे, महिरबानी करे इनखे थधाई न कयो, जेतिरो थी सघेव इन कम खे तकिड़ो कयो। ऐं वाकई साल जे अंदरि अंदरि 7 मसइलनि जो मंज़ूम तर्जुमो काज़ी साहिबु कयो। असां उहो इश्क समुंदर जे नाले सां छपियो आहे ऐं उहो सचल चए जो हिन वक़्तु बि मोस्ट सेलिंग बुक आहे। 2nd एडिशन हुन निकिरी आहे, आउट ऑफ स्टॉक आहे। हाणे चेयर्स जा यूनिवर्सिटी में हाल अहिवाल उहे कोन्हनि के जीअं पब्लिकेशन हूंदियूं हुयूं, पर जेकॾहिं थी सघे त इन्हनि एडिशन्स खे वरी वधाइजे, इहो इलाही वॾो कमु हो। ऐं असां सचल चेयर जे तरफ़ खां साईं खे अवॉर्ड बि ॾिनो हो ऐं एज़ाज़ बि ॾिना ऐं पोइ वॾे पैमाने ते तारुफ़ थी वियो, छाकाणि त पोइ हूअं त सचल जो पांधीअड़ो हो न, पोइ सचल जो शाइर बि थी वियो साईं मक़सूद गुल, इलाही वॾो नालो थियो ऐं पोइ उन हैसियत सां सचल अदबी कॉन्फ्रेंस में ईंदो ऐं सचल चए जे फंक्शन में साईं ईंदो। मूं ॾिठो त हू सुरनि सांझनि मल्हाइण जेकॾहिं बि सोच में न रहियो, न कंहिं अवॉर्ड ऐं एज़ाज़नि जो उन में जोदम जीअरो रहियो, बिना गर्ज़ लालच जे पंहिंजनि ॾींहंनि जा आराम ऐं रातिनि जूं निंडूं फिटाए राति जा ॾीया ॿारे प्यार ऐं पावो जो पैगाम पहुचाईंदो रहियो ऐं सुतल ज़मीरनि खे बि झंझोड़ींदो रहियो। हिकिड़ा सिरजणहार क़ौम परस्त थियनि था, के ज़ात परस्त थियनि था, के मतिलब परस्त थियनि था, पर मक़सूद गुल फ़क़ति ऐं फ़क़ति जीअं मां ॾिठो सिंध परस्त। हुनखे सिंध जी सकाफ़त, तारीख़, तमदुन, तहज़ीब, हैवानात, जमादात सां भरपूर प्यार हो। हुनखे सिंध, हुन जो इज़हार हुनजे कलाम में हर जाइ ते मिले थो। मां कुझु मिसाल, सिंध मुंहिंजे लाइ सजदागाह, मक़सूद गुल चयो सिंध मुंहिंजे लाइ सजदेगाह, सिंधड़ी तोसां सलाड़ियल साह, सिंध में सामी सचल ऐं शाह आहे, सिंध मुंहिंजी जिंद मुंहिंजो साह आहे, तूं त गुल जी साह जी या सूखड़ी, तूं त गुल जे साह जी या सूखड़ी, सूंहं सच सुरहाण मुंहिंजी सिंधड़ी। मक़सूद गुल पंहिंजे साणीअ सां सचाई जो वचन हिन रीति बि कयो, ज़हन जे सहकार सां जो नक्श दिलि आहे चिट, तवजो तलब शेर आहे साईं, ज़हन जे सहकार सां जो नक्श दिलि आहे चिटियो, उन सिवा ॿियो अक्स आणे सोच का सिकणी न, उन सिवा को अक्स दिलि आणे का सिकणी न। चवे थो सीन नून ऐं धाल रे ये, सीन नून धाल रे ये, 5 ई काफ़ी अथम, जे अखर जी जाइ दिलि में, ॿिए अखर जी जाइ दिलि में कारती रखणी आहे। हुन साइंसी दौर में इंसान जो इंसान खां बेमक़सद बहाननि सां नफ़रतूं हिन सूफ़ी मंश मक़सूद गुल खे कॾहिं बि पसंदि कोन आहियूं। हुन सम्झायो त चंड ते पहुची वञी झंडो हणी मोटियो वरी, चंड ते पहुची वञी झंडो हणी मोटियो वरी, अर्श वारनि हो ॾिठो इंसान हो को ॿियो न हो। चंड ते पहुतो वञी झंडो हणी मोटियो वरी, अर्श वारनि पे ॾिठो इंसान ॿियो को कोन हो। हुन चयो मज़हब हुजे, मूं चयो इंसानियत, हुन चयो मज़हब, मूं चयो इंसानियत, सम्झ जो फेरो हुयो ॿियो त को जहिड़ो न हो। मक़सूद गुल कोमल जज़्बनि जो मालिक शाइर हो। हुन वटि अखरनि में अहसासनि जा उद्दमा हो। हू किने क्रोध खां नफ़रत कंदे लिखे थो, दिलि ख़ुदा जो घर चवनि था दोस्तो, दिलि ख़ुदा जो घर चवनि था दोस्तो, घर ख़ुदा जो बुग़्ज़ खां पालो रखो। दिलि ख़ुदा जो घर चवनि था दोस्तो, घर ख़ुदा जो बुग़्ज़ खां पालो रखो। सोभिया सुरहाण वारे रंग सां, सोभिया सुरहाण वारे रंग तां,
सिंधड़ीअ जे जो नओं नक्शो कजे। मक़सूद गुल दर्दमंद दिलि रखंदड़ हसास शाइरो हुन वटि हिजर विसाल जूं वायूं त हुयूं वटसि खेसि जेकी विछोड़े जा वरलाप हुया उहे सभु कंहिं वटि न आहिनि। पाण चयो वई तिन खां पुछिजे दर्द कहाणी जिन खां पंहिंजा धार थियनि था। तिन खां पुछिजे दर्द कहाणी जिन खां पंहिंजा धार थियनि था। ऐं अहिड़ी दर्दनाक मंज़र कशी हुन पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए कई हुई जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे जवान भाउ शाहनवाज़ भुट्टे खे गड़ी ख़ुदा बख़्श में दफ़नाइण आई। कीअं वरी तारीख़ पुराणा दफ़्तर थी दोहराए, कीअं वरी तारीख़ पुराणा दफ़्तर थी दोहराए, करबल वारो ॿीहर नक्शो आयो वक़्तु वराए। वक़्त जी ज़ैनब लाश खणाए भाउ खे पूरण आई। वक़्त जी ज़ैनब लाश खणाए भाउ खे पूरण आई। सांगीड़नि खे दर्द कहाणी सुॾकी जंहिं सम्झाई। उजड़ल गुल जी मालण आई सुरव गुल दफ़नाइण। उजड़ल गुल जी मालण आई सुरव गुल दफ़नाइण। ॻोठ गड़ीअ में मातम सभु आया दर्द वञाइण। पालणहार जो लाफ़ानी पैगाम आहे त हर शइ खे पंहिंजे असलियत ॾांहुं मोटिणो आहे। हिकु ज़ी शऊर शाइर खे हुनजी पूरी रीत पढ़ू हुई ऐं हिकु वक़्तु अहिड़ो बि आयुसि जो पंहिंजे परवाननि खे आथत ॾींदे चयईं त आ पराई चीज़ कहिड़ो आहे उन ते भरोसो। आ पराई चीज़ कहिड़ो आहे उन ते भरोसो। कीन आहे को मिठा हिन ज़िंदगीअ ते भरोसो। कीन आहे को मिठा हिन ज़िंदगी ते भरोसो। जे टुटी पई तार दिलि जी साह ॻंढणु मुमकिन आहे। जे टुटी पई तार दिलि जी साह ॻंढणु मुमकिन आहे। वक़्तु वींदड़ जी न आहे वापसीअ ते भरोसो। ॼाण आई शाम वेंदी मिंट में मुरझाइजी। ॼाण आई शाम वेंदी मिंट में मुरझाइजी। गुल न कर एॾो अजाई दिलकशी ते भरोसो। ऐं उहो असांजो सूंहं ऐं साहब जो सिंगार मक़सूद गुल वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। मालिक जूं हमेशह मथस हज़ारे रहमतूं हुजनि। तव्हांजी वॾी महिरबानी। असीं दौरे हाज़िर जा मुख़्तार आहियूं। यज़ीदनि ते फिटकार विझंदा रहूं था। मां गुज़ारिश कंदुसि इंतिहाई मोहबत ऐं उकीर मज़ा साईं प्रोफेसर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई मेमण साहब जन खे त अचनि ऐं पंहिंजे ख़्यालात सां असांखे नवाज़नि सां जॾहिं इन शाइरनि जो ऐं अल्ताफ़ साहब काफ़ी शहरनि जो हिकिड़ो गुलदस्तो पेश कयो ऐं सचल कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि कई त पोइ आउं तव्हांखे वठी हलंदुसि सेवण जे अदबी कॉन्फ्रेंस ते जिते बाबा 30-32 साल उनजी सार संभाल कई। त उते पोइ इहे सभु शाइर इंक्लूडिंग असांजो मक़सूद गुल साहब ईंदा हुया। आउं तमामु नंढो हुउसि पर हर मेले ते आउं बाबा सां गॾु वेंदो हुउसि ऐं ख़ासि तौर ते उन सॼे इन महफ़िल जो जेको हिकिड़ो रंग हूंदो हो ऐं उहो परे खां रड़ियुनि में ईंदो हो। ऐं उहो केरु हूंदो हो? अता मोहम्मद हामी साहब। अता मोहम्मद हामी साहब जो सेवण में पेर पियो त असां उते स्कूल में राइश गाए हूंदी सेवण जे उते ख़बर पइजी वेंदी बाबा हामी साहब पहुची वियो आहे। ऐं अचणु शर्त हामी साहब पहिरीं शुरू कंदो हो बाबा खे दॿाइण। ताज ही न आहे ताज हू न आहे। पोइ मक़सूद साहब ऐं ख़ासि तौर ते परवानो भट्टी साहब ऐं पोइ कासमी साहब वारा त सदारत लाइ ईंदा हुआ राति जो पर ही माण्हू सभु रहंदा हुआ गॾिजी। ऐं आउं जेको कुझु मूं में कुझु रंग आहे हिन पासे जो उन में इन्हनि शख़्सियतुनि जो जेको असरु आहे। ऐं मूंखे यादि आहे त पोइ मां उन्हनि सां गॾु नाश्तो बि कंदो हुउसि मंझंदि जी मानी बि खाईंदा हुआसीं ऐं राति जी मानी हामी साहब सां वेहो त तव्हां खिलण खां सवाइ रही कोन सघंदो। ऐं मां हमेशह नंढो हूंदो हुउसि मूंखे ख़बर न हूंदी आहे मन सां छा आहे पर आउं बाबा खे चवंदुसि जॾहिं हू साईं देरि सां ईंदो उहो हिकिड़ो पोड़ो ईंदो आहे उहो अञा ताईं छो न पहुतो आहे। सिर्फ़ु इन जे करे जो आई वॉज ऑलवेज़ प्लेज़ेंट टू सी हिम एंड रियली लिसनिंग हिम। सो मक़सूद साहब इहा जेका सॼी असांजी जनरेशन आहे इनखे यादि करणु असां ते फ़र्ज़ु आहे। मक़सूद साहब जो मूं जॾहिं लाइफ स्केच पे ॾिठो मक़सूद साहब हिकु एरीगेशन क्लर्क जे कम सां शुरू करे थो पंहिंजो ज़िंदगीअ जो कैरियर।
एज़ अ फ़ोन ऑपरेटर इन इरिगेशन डिपार्टमेंट। उन खां पोइ साईं जिन जो शायदि हिकिड़ो मुसवरी सां तालुक़ु आहे, त पोइ वरी उहो हिकु मुसवरी जो या आर्ट टीचर थिए थो। वरी पोइ ॾिसूं था त उन आर्ट टीचर खां पोइ उहो वरी हिकिड़ो कॉर्पोरेट ऑफिसर थिए थो, जेको शुगर मिल जो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे। ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो एजुकेशनिस्ट थिए थो, जेको साईं जिन पंहिंजे वालिद साहब जे नाले सां जेको पंहिंजे ॻोठ में स्कूल खोलियो उन जा संभाल कनि था ऐं प्रिंसिपल थियनि था। त इहो हिकिड़ो साईं जो कैरियर आहे। ॿिए तरफ़ वरी ॾिसूं था त जर्नलिज़म खे अपनाए थो, जर्नलिज़म खां पोइ पोइट्री खे अपनाए थो, पोइट्री खां पोइ प्रोज़ खे अपनाए थो, प्रोज़ खां पोइ ट्रांसलेशन खे अपनाए थो। ही का एॾी नंढी ॻाल्हि कान्हे। हिकिड़े पासे ज़िंदगीअ जा लाहा चाढ़ा, ब्रेड एंड बटर टू ग्रूम द फैमिली, द अदर साइड इज़ योर ओन, तव्हांजी पंहिंजी जेका फैसिनेशन आहे, पंहिंजो जेको शौक़ु आहे उनखे पूरो करणु ऐं ज़िमेदारीअ सां पूरो करणु। पोइ जॾहिं मूं इहे सभु ॻाल्हियूं ॾिठियूं त मूंखे सही माना में, जंहिंखे असां ॾाढो अॼुकल्ह आम रवाजी तरह हर माण्हूअ खे असां लर्नेड पर्सन था चऊं, लर्नेड पर्सन, लर्नेड पर्सन, लर्नेड पर्सन, बट आई थिंक जेकॾहिं मक़सूद साहब खे हक़ीक़त में ॾिठो वञे त साईं वाक़ई हिकिड़ा लर्नेड पर्सन हुया। लर्नेड पर्सन जॾहिं वरी असां चऊं था त मुंहिंजी इहा पंहिंजी सोच आहे त लर्नेड पर्सन हुनखे चइजे जेको पहिरीं पढ़े ऐं सम्झे, उन खां पोइ ॿुधे ऐं सोचे, ऐं उन खां पोइ ॾिसे ऐं अपनाए ऐं पोइ लिखे। इहो मूं बाबा खां सिखियो। लिखे पोइ, अॼुकल्ह छा पियो थिए, असां पहिरीं लिखूं पिया, पोइ पढ़ूं पिया, पोइ सम्झूं पिया, पोइ ॿुधूं पिया, पोइ तजुर्बा पिया कयूं। त इहो महिरबानी करे असांजे नौजवान नसल खे ख़ासि तौर ते मुंहिंजी हूंदी, बाबा पढ़ो, पहिरीं पढ़ो, सम्झो, दुनिया ॾिसो। अहिड़े नमूने जेकॾहिं शाइरी जूं मुख़्तलिफ़ वसफ़ूं आहिनि त उन्हनि खे सम्झो, पोइ शाइरी कयो। इहे तमामु इम्पॉर्टेंट शयूं आहिनि। उन खां सवाइ आउं जेको ॿिए हिकिड़े कार्नर खां ॾिसंदुसि साईं जे लाइ, जेका मूं लर्नेड पर्सन जी ॻाल्हि कई, त हू पंहिंजे उस्तादनि खे ॿुधाइण में कोताही न पियो करे। इहो हिकिड़ो तमामु वॾो इम्पॉर्टेंट फर्म आहे त तव्हां पंहिंजे उस्तादनि खे यादि रखो। ऐं त साईं जीअं यकदमि चए थो त बाबा मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु अता मोहम्मद हामी आहे, मुंहिंजो ॿियो उस्तादु मेमुन अब्दुल मजीद सिंधी आहे, मुंहिंजो असली उस्तादु मुंहिंजो वालिद साहबु आहे। अहिड़े नमूने वरी मां ॾिठो त जंहिंमहिल हू चए थो त मां अॼुमहिल शेख अयाज़ जी ऐं सचल जी उर्दू में तर्जुमो पियो कयां, त मां पंहिंजे हिकिड़े शाइर ताइब साहब, शरफ सिद्दीकी ऐं ॿियो ताइब साहिबु आहे, त चई मां उन ॿिनि शख़्सियतुनि ॾे वञी उन्हनि खां सम्झां थो उर्दूअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे बिफोर आई शैल ट्रांसलेट शेख अयाज़ इन सचल इन उर्दू। त हाणे ॾिसो, इहे आहिनि हिकु सही शख़्सियत ऐं हिकिड़ी मुकमल शख़्सियत जा, जंहिंजे करे आउं साईं खे लर्नेड पर्सन पे चयो। आख़िर में मां शाइरी सां ॾाढी दिलचस्पी रखंदो आहियां ऐं मूं साईं जूं अॼु वेही कुझु शयूं पढ़ियूं ऐं मूं चयो त हाणे आहे साईं जो ॾींहुं, असां वटि पंहिंजियूं ॻाल्हियूं कयूं, तंहिंजे करे बहितर आहे त आउं थोरो टाइम वठंदुसि मैडम जी इजाज़त सां। जो कुझु शयूं मूं लिखियूं, अलाह करे मूंखे सम्झ में अचनि। हिकिड़ो ॾाढो इम्पॉर्टेंट हुई, शायदि मूंखां रहिजी वई, जंहिंमें ख़ासि तौर ते मां पंहिंजी याददाश्त खे थो ॾिसां। जॾहिं हू उन्हनि पंहिंजो हिकिड़ो किताबु पंहिंजी मदर रज़िया जे नाले कनि था, पंहिंजी मोहतरमा माउ जे नाले, चए थो त मां जॾहिं पंहिंजी माउ रज़िया खे, लफ़्ज़ ॿुधो, मां जॾहिं पंहिंजी माउ रज़िया खे क़ुरान शरीफ़ पढ़ंदे ॾिसां थो, मूंखे लॻे थो हू बहू हीअ सिंध आहे। इन खां वधीक छा यानी चइजे। बाक़ी कुझु शयूं आहिनि, चए थो कंहिंखे पंहिंजो लीडर सम्झूं, कंहिंखे पंहिंजो लीडर सम्झूं, कंहिंखे कीअं अॻुवाण कयूं, कंहिंखे पंहिंजो लीडर सम्झूं, कंहिंखे कीअं अॻुवाण कयूं। पग वारा पगदार घणा, पग वारा पगदार घणा, पर नांग लिकल आहे हर पग पग में। ॿीहर चए थो त राबेल नेण जॾहिं ख़ुशबू थी ॾिसनि था, राबेल नेण जॾहिं ख़ुशबू थी ॾिसनि था, बेबू ज़िंदगी
ॼण हुरकारजी वञे थी। हा, ही मूंखे हाणे आहे, जॾहिं अमर रज़िया क़ुर शरीफ़ पढ़णु वेहंदी हुई त हू बहू सिंध जो नक्शो थी पवंदी। वाह! ऐं हिकिड़े हंधि वरी ॾाढो सुठो लिखियो अथनि, चयो त दर्द दिल भर जो आहे पर दर्द दिल भर जो आहे पर दर्द धरतीअ जो आहे। वाह! तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं सम्झां थो आर्ट्स काउंसिल खे, अयूब शेख साहब खे, अहमद शाह साहब खे लख जसूं ॾिजनि जिन हिन कराची जे शहर में अहिड़ी महफ़िलूं कनि था ऐं अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे यादि कनि था। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, सामदी नाशिद जो बि ॾींहुं मल्हायो ऐं अहिड़े तरह ॿियनि शख़्सनि जा ॾींहं मल्हाया वञनि था ऐं आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां यासिर काज़ी सां मुंहिंजी जेका पहिरीं ईअं चइजे त वाक़फ़ियत या छा, त जॾहिं मूं उन्हनि खे पढ़ियो बाबा जे हिकु वसीअ ते, यासिर ॾाढो सुठो लिखियो हुई, पोइ मूं यासिर खे जो नंबर बि हथु कयो ऐं यासिर खे थैंक्स बि चई। यासिर हमेशह हिकिड़ो बहितरीनु कंपेयर बि आहे। लाइटर साइड ते मूं चयो पे अयूब शेख खे त जेकॾहिं हिकु ॾींहुं मूंखे दिलि थी चए त को हिकिड़ो फंक्शन कयां, उन में ॿ जेके MC घुरायां कंपेयर्स, पहिरियों तव्हां ॿुधाइजो, पर ॿ मूंखे यादि आहिनि, उहो मूं चयो पिए न, ॿ कंपेयर घुराइजनि, हिकिड़ो यासिर ऐं ॿियो नसीर मिर्ज़ा। मुंहिंजो ख़्यालु आहे बसि पोइ कमु पूरो थी वियो। सो पर अलहमदुल्ला ही नौजवान ऐं हिन क़िस्म जी जनरेशन जो तइदादु असां वटि तमामु घटि आहे। आख़िर में हिकिड़े लास्ट ॻाल्हि जेका ॾाढी इम्पॉर्टेंट आहे, कुदरत जो कमाल आहे, त तव्हां शायदि ॾिठो हूंदो त मक़सूद गुल जी वफ़ात 14 फेबरवरी ते थी ऐं 14 फेबरवरी गुलनि जो ॾींहुं आहे, वैलेंटाइन डे। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू। मुंहिंजी शायदि 7 साल खनि उमिरि हूंदी। सो आप सां इन तालुक जे करे असां इहो हिकिड़ो छपर छांव सम्झंदा आहियूं आपा खे, ऐं उनजे करे ई मक़सूदुल अकेडमी जो असां जॾहिं बुनियादु विधोसीं त तॾहिं खां वठी सरपरस्ती आला असांजी आपा महताब राष्ट्री आहे। असांजो इहो एज़ाज़ु आहे ऐं अॼोकी हिन काज में बि हमेशह जी आहे उहो मौजूदु आहे। मां मक़सूद गुल साहिब जे ई सिटुनि सां खेसि ॾींदुसि, लोक सारे ते ॾिठो ई दीद जो धोखो न हो, बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो ॿियो को न हो, ऐं मतिलबी इंसान जा सभु रूप ज़ाहिर थी पिया, जग ॾिठो जाचे त थियो ख़ुदि गर्ज़ हो कंहिंजो न हो, ऐं हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता, हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता, कंहिंजे बचिड़े खे लुरीअ में जिस्म ते चोलो न हो। ऐं हुन चयो मज़हब हुजे पर मूं चयो इंसानियत, सम्झ जो फेरो हुयो बसि, ॿियो त को झगड़ो न हो। ऐं जेको हिकिड़ो शेर आहे ॼण त अॼु जी हालतुनि मुताबिक़ हुननि लिखियो आहे, मुल्क जो नए सिर बणायो आहे नक्शो साज़िशुनि, मूं ॾिठो जाचे त हुन में सिंध जो नक्शो न हो, ऐं होर ॾांहुं पेरनि मंझां धरती वञे थी खिसकंदी, पर असांजे दोस्तनि खे को अञा उल्को न हो, काग़ज़ी गुल खोड़ गॾु गुलतान में मुरकनि पिया, पर किथे कमरे अंदरि सुरहाण जो सोचो न हो, लोक सारे ते ॾिठो ई दीद जो धोखो न हो, बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो ॿियो को न हो। इंतिहाई एतिराम ऐं मोहबतनि विचां असां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि में सदर महफ़िल मोहतरमा महताब अकबर राष्ट्री साहब। सभिनी खां पहिरीं त असांखे तारीफ़ करणु खपे डॉक्टर अयूब शेख जी, जंहिं हीअ कमेटी ठाही आहे, पर उन खां अॻु में मुंहिंजे ख़्याल में we must acknowledge the services and dedication of Sayyid Ahmad Shah Sahab, छा खट करण जी कोशिश कई आहे जेके ज़बानुनि जे सिलसिलनि में, ख़ामख़ा जे तासुफ़ात जे सिलसिलनि में असां भोगींदा रहिया आहियूं। अयूब शेख जहिड़े नमूने सां तसलसल सां इहे जलसा करे पियो, ऐं हिते असां हर दफ़े इहो चवंदा आहियूं त असां पंहिंजे मुदबरीन खे, पंहिंजे अदीबनि खे, पंहिंजे शाइरनि खे, वॾनि माण्हुनि खे जेके असांजे लाइ हिकिड़ो रस्तो ठाहे विया, असां शायदि न पर यकीनन विसारे चुका आहियूं।
मां अक्सर पंहिंजे इन्हनि तकरीरुनि में इहो बि चवंदी रही आहियां त जेकॾहिं कंहिं माण्हूअ पंहिंजे पुठियों का सदोरी औलाद न छॾी त पोइ हुनजो मतिलबु इहो थियो त हुनखे को यादि करण वारो न हुजे। असां वटि मिसाल आहिनि त जेकॾहिं कंहिं घर जो को बचो उथी पंहिंजे पीउ खे माउरनि खे त तव्हां घटि ई यादि कंदव, पर पंहिंजे पीउ खे उनजे कम खे न यादि करे त पोइ सिंध जा इदारा कहिड़े कम आहिनि। उन्हनि खे बार बार ॿुधाइणो थो पवे त ॿेली तव्हांजो इहो असां ते अहसान कोन्हे, तव्हां ते सिंध जो अहसान आहे जो तव्हां उन्हनि कुर्सियुनि ते वेठा आहियो। चवणु न खपे पर अक्सर जेके उन क़ाबिल न आहिनि। असां लाइ छो कोई रस्तो ठाहे वींदो आहे न, किथे बि कंहिं ॻोठ में त माण्हू हथ ॿधी बीठा हूंदा आहिनि, साईं तव्हांजी महिरबानी, साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे रस्तो ठाराए ॾिनो। त कोई उन्हनि खां पुछण वारो न हूंदो आहे त उनजी महिरबानी छा जी, इहे हुननि पंहिंजे खीसे मां ठाराया आहिनि। महिरबानी त तव्हां उन महिल चओ जॾहिं को पंहिंजो पैसो ख़र्चु करे तव्हांखे को कमु करे ॾे, इहे त तव्हांजा मुंहिंजा पैसा आहिनि, कटी था वञनि, तव्हां चाहियो न चाहियो कंहिं न कंहिं सूरत असांजा पैसा आहिनि जेके टैक्स में था वञनि, फलाणी शइ में था वञनि, हुन में था वञनि, हिन में था वञनि, ऐं इहो शुकुरु कयो जो उहे बचनि था त रस्ता था ठहनि। खीसे में वञे त पोइ काॾे थिए, पोइ छा थिए। करण लाइ त माण्हू खोड़ ॻाल्हियूं करे थो सघे। सो अॼु मुक़ाबिलो एक्चुअली थियणो हुयो हिन कुंड खां हुन कुंड में, पर यासिर मुक़ाबिलो ईअं करे खटे वियो जो हुन इमोशनली ब्लैकमेल कयो। डॉक्टर यूब शेख खे चवंदा मुंहिंजो बाबा आहे ऐं मां कॉम्पेयर बि आहियां, मॉडरेटर बि आहियां, त मां पाण कंदुसि। ऐं डॉक्टर साहब इहो चयो आहे त हू फंक्शन कंदो जंहिंमें 3 माण्हू ईंदा, डॉक्टर यूब शेख, जनाब यासिर ऐं उन खां अलावा नसीर मिर्ज़ा। इहो मुक़ाबिलो बि ॾिसण वारो हूंदो। तो अहमद शाह भाई, आप आते हैं इसी कुर्सी पे बैठने, रहना दो ना भाई, बाजू कुर्सियों का सब। आप खुशकिस्मत हैं, उसने आपके लिए अपनी कुर्सी छोड़ी है। आपके आने से पहले चैनल 5 मेट्रो आपके आने से पहले आपकी गैर मौजूदगी में जो बहुत अच्छी बात होती है कि आपकी गैर मौजूदगी में मैंने ये कहा कि 2 चीज़ें बहुत अच्छी हो रही हैं। एक तो ये जो कमेटी बनी है सकाफती, उसके तहत बहुत से लोगों को याद किया जा रहा है और ये मौका आपने फराहम किया। आज के प्रोग्राम जहाँ झगड़े फसाद होते थे वहाँ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज माशाल्लाह मेरा ब्रांड पाकिस्तान के अगले प्रोग्राम का लॉन्चिंग सेरेमनी हुई है और माशाल्लाह बड़ी खुशी की बात है कि इसमें एग्जीबिटर्स, बिजनेसमैन और मौसर लोगों की एक बड़ी तादाद शरीक हुई है और उन सब ने इस बात की यकीन दहानी कराई है कि हम मेरा ब्रांड पाकिस्तान के प्रोग्राम को इंशाअल्लाह आगे बढ़ाएंगे, कामयाब बनाएंगे। पिछले अरसे वो 2 दिन का होता था, अब 3 दिन का होगा, इसलिए कि अवाम की बड़ी तादाद महरूम रह जाती थी। अब ये इतनी बड़े स्पेन में करने का मकसद ही ये है कि अवाम जो वहाँ आते हैं उनको मायूसी न हो
इंशाल्लाह मुझे उम्मीद है कि इससे पाकिस्तान की सनत को और पाकिस्तान की मसनूआत को बड़ा फ़ायदा होगा। और इसराइल और अमेरिका जो आज अपने तमाम ब्रांड्स को पाकिस्तान में बेचकर इसका पैसा इसराइल की हिमायत में लगाते हैं और मुसलमानों के ख़िलाफ़ और फ़लस्तीन को दबाने के लिए लगाते हैं, इंशाअल्लाह ये सिलसिला सुस्त पड़ेगा और इंशाअल्लाह पाकिस्तान के कदम आगे बढ़ेंगे। इहे शयूं तव्हांखे जीअरियूं थी रखनि। असांजे हिननि फंक्शन्स में जेके भली तव्हां 50 माण्हू कंहिंजे मजबूरन आया हुजो, तव्हांखे यासिर इहो चवंदो तो अचिणो पवंदो ज़रूरु, त असां हिक ॿिए सां गॾु था बीहूं पिया ऐं भली कमकार हुजे पर चऊं यार इहो हाणे सुठो नथो लॻे, ॾोरापो न ॾिए दोस्त, वञिणो ज़रूरी आहे। इहे वाकई ॿुधण था अचनि त छा पियो थिए, कंहिंजे लाइ पियो ॻाल्हाए, पर जंहिं शइ जी कमी महसूस थी थिए इहा महसूस थिए असांजो जेको एज ग्रुप आहे, जेके माण्हू मौजूद था हुजनि उहे जिन उन्हनि खे सुञातो पे वञण वारे, पर तव्हांजो नौजवान तबको जेको आहे उहो अञा हिन तरफ़ माइल कोन्हे, इहा कमी आहे असांजी। मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आई अचे मुंहिंजे पासे में वेठी, हुते वेठी चेती आपा अल्हम्दुलिल्लाह जो 3 साल पहले जिस सफ़र का आगाज़ किया था मेरा ब्रांड पाकिस्तान के नाम से, और शायद 21 दिन के नोटिस पे एक बड़ी पाकिस्तान को ओन करते हुए पाकिस्तान मेरा ब्रांड पाकिस्तान के नाम से एग्जीबिशन का इनेकाद हुआ और अल्हम्दुलिल्लाह 1.5 लाख से ज़्यादा लोग पहली दफ़ा मौजूद थे और वो सिलसिला जारी है। अब छठे मेरा ब्रांड पाकिस्तान की आज लॉन्चिंग सेरेमनी थी और जितने आप ब्रांड्स देख लें लोकल, उन सबों ने आहिस्ता आहिस्ता इसका हम सफ़र बनते चले गए और एक अब ये कदावर दरख्त का तरह ये हो गया है अल्हम्दुलिल्लाह। और कोई 3.5 लाख से ज़्यादा लोगों ने लास्ट ईयर शिरकत की और कम से कम तकरीबन अराउंड 650 से ज़्यादा कंपनीज थी और सिर्फ पाकिस्तानी कंपनीज को मौका दिया जाता है कि वो अपनी प्रोडक्ट्स को तशहीर करें, अपनी प्रोडक्ट्स को हाईलाइट करें और कंज्यूमर्स को बताया जाता है कि ओन पाकिस्तान, कंज्यूम पाकिस्तानी प्रोडक्ट्स और आगे बढ़ें और लोग एक अच्छी ओवरऑल प्रॉस्पेरिटी की तरफ पाकिस्तान को लेकर जाना है। तो ओवरऑल ट्रांसफॉर्मेशन चेंज है ये पाकिस्तान की इंडस्ट्री के लिए, पाकिस्तान के आने वाले वक्त के लिए, जो कि मेरा ब्रांड पाकिस्तान के प्लेटफॉर्म से हम चला रहे हैं। डॉक्टर कोन थी हुई असां हैदराबाद में वियासीं, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी जेका शाख हुई आमिर भाई, आमिर भाई प्लीज सर आप लिख कर लिए आमिर भाई, आप टेंशन ना लीजिए, हम तो आपके लिए अच्छा ये एग्जीबिशन लेने पहले पिक्चर ले बाकी मर्द हजरात पेशा आहिनि। सर इसकी अपना पूरा नाम बता दीजिए। तव्हांजी सैयद उमैर जी दावत में उन महिल ताईं कोन ईंदासीं जेसि ताईं तव्हांजे पंहिंजे घर जूं मायूं न छा प्रॉब्लम आहे, तव्हांजो मसइलो छा आहे? ॿियनि घरनि जूं मायूं अचनि त तव्हां ख़ुशि था थियो, ॾिसो था, पर जेकॾहिं पंहिंजे घर जूं मायूं वठी था अचो त तव्हांखे अच्छा आइए आमिर भाई, इन जो मतिलब त तव्हांजे अंदरि यार ये लाइट खोल दो, जल्दी कर ले जल्दी। इहो था चओ त हिन नज़र सां त मां माईअ खे ॾिठो कि ऊंची माईअ खे सबसे पहले ये बताएं इसमें कितने स्टॉल होंगे, कब होगा होगा और इसमें कौन सी या कौन से तव्हां पंहिंजे मज़हब खे ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मैं हूं आमिर रफ़ी, जनरल सेक्रेटरी पाक इंटरनेशनल बिजनेस फोरम कराची, कोऑर्डिनेटर मेरा ब्रांड पाकिस्तान एक्सपो। मैं इस वक्त मौजूद हूं 6th मेरा ब्रांड पाकिस्तान एक्सपो की लॉन्चिंग सेरेमनी से और मुझे बताते हुए खुशी महसूस हो रही है कि गुज़िश्ता एक्सपो जो कि 2 रोज़ की होती थी अब 3 रोज़ की होगी। जनवरी 22, 23 और 24 जनवरी को कराची एक्सपो सेंटर के होने के जा रही है और ये ग्रैंड एक्सपो होगी मेरा ब्रांड पाकिस्तान का जो है वजह है। ये सब तहां जा जनवरी में तो खाइल पांजा ढूंढ जी नेक्स्ट जनवरी में ही है।
पंहिंजो पाण जा इनफरादियत आहे असांजी। नहीं तो वो रिकॉर्ड हो गया, सब गया। उहे माण्हू जेके पंहिंजो पाण कल नमाज भी पढ़नी है। वथ भरो था बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं हूं आमिर रफी, जनरल सेक्रेटरी पाक इंटरनेशनल बिजनेस फोरम कराची और कोऑर्डिनेटर मेरा ब्रांड पाकिस्तान एक्सपो का। 22, 23 और 24 जनवरी को कराची एक्सपो सेंटर में मेरा ब्रांड एक्सपो होने के लिए जा रही है, जिसकी आज लॉन्चिंग सेरेमनी थी और उसके अंदर जो है हमारे प्रीवियसली एग्जीबिटर भी शरीक थे। और ये एक्सपो 2 के बजाय 3 दिन के लिए होने के लिए जा रही है। गुज़िश्ता एक्सपो 2 दिन की होती थी, अब 3 दिन की होने के जा रही है। और इसके अंदर जो है सिर्फ एसएमईज ही नहीं, स्टार्टअप्स ही नहीं, बल्कि पाकिस्तान के प्राइम ब्रांड जो है इस एक्सपो के अंदर मौजूद होते भी हैं और आइंदा भी मौजूद होंगे। और इसके साथ साथ कम्युनिटी बेस्ड जो है पवेलियंस बनते हैं कि मुख्तलिफ कम्युनिटीज अपने स्टार्टअप्स को, अपने न्यू एंटरप्रेन्योर्स को, अपने विमेन चैप्टर को जो है वो बिजनेस में लाना चाहते हैं, यूथ को चैप्टर में लाना चाहते हैं। तो ये एक बहुत बड़ा बेहतरीन प्लेटफॉर्म है, जिसके नतीजे के अंदर जो है वो आप एम्पावरमेंट की तरफ जाते हैं बिजनेस, जिसके नतीजे के अंदर जो है वो सेल्फ जो है जिसको कहना चाहिए एक स्ट्रेंथ आती है लोगों के अंदर, कारोबार में जाते हैं, बिजनेस जाते हैं। तो पाक इंटरनेशनल बिजनेस फोरम मेरा ब्रांड पाकिस्तान के प्लेटफॉर्म से यही काम करने के लिए जा रहा है। और मादी के मुकाबले में इसके अंदर जो है वो आपको बहुत सारी B2B भी मिलेगा, इसके अंदर आपको B2C भी मिलेगा, आपको दीगर चैम्बर्स के प्लेटफॉर्म उनके पवेलियन मिलेंगे, आपको जो है वो मुख्तलिफ ममालिक के इसके अंदर पवेलियन मिलेंगे। तो इंशाअल्लाह ताला ये कराची में होने के लिए जा रहा है और उससे पहले हम जो है अपने स्टार्टअप्स को जो है पाकिस्तान पवेलियन मुशियात की एक्सपो में टर्की ले जा रहे हैं इंशाअल्लाह ताला। तो वहाँ पर भी जो है हम पाकिस्तान को रिप्रेजेंट करेंगे। यकीनन हमारी पाकिस्तान की मईशत के स्ट्रेंथ के लिए यही है कि ज़्यादा से ज़्यादा लोग बिजनेस में आए, उनको हम प्लेटफॉर्म दें और लोग न सिर्फ अपनी पाकिस्तान की 250 मिलियन को जो है टारगेट करें, बल्कि एक्सपोर्ट की तरफ भी जाएं। यकीनन ये प्लेटफॉर्म जो है वो लोगों को ग्रूम करने के हवाले से उनको जो है वो एक बड़ा एक्सपोजर देने के लिए वो काबिल सताइश है। और मैं तमाम बिजनेस कम्युनिटी से गुजारिश करूंगा कि जिस तरह माजी में आपका इसके साथ जो है ताउन रहा है, इस एक्सपो के अंदर भी इंशाअल्लाह ताला आपका भरपूर ताउन रहे। अञा कोई घरों में चारों को मरे तो जंहिंजे लाइ सॼी इहा ॻाल्हि थी आहे त कोई जागीरदार कोई मैं आपको इसका लिंक भी भेजना है ना, असां उन महिल ताईं वॾा और चैनल इन खां वधीक अहसास कमु करी त पोइ आहे ई। ऐं असां ई नंढनि माण्हुनि उन्हनि खे वॾो कयो भोॻियो न जाॻो, केॾा रहो ज़लील, हथ ॿधी बीठा रहो, इहा ई क़िस्मत आहे। पर यादि रखो तव्हांजे हिन में जेका तब्दीली अचणी आहे उहा ईंदी ई तव्हांजे नौजवाननि जे करे ऐं तव्हांजी औरतुनि जे दम सां। यादि रखिजो, जिन जूं मायूं घरनि में बाड़ियूं पयूं आहिनि उन्हनि बि ॾाढा सुठा ॿार पैदा कया, उन्हनि जे पुठियों उन जूं माइरूं आहिनि। मञो न मञो, तव्हां त सभु सैर सपाटे में हूंदा आहियो न, उन्हनि खे कच्छ में खणी त कोन था वेहियो न, उन जे कननि में तव्हां बिछड़ी ॿोली त कोन था ॻाल्हायो न। उहा औरत थी ॻाल्हाए, उहे सुठियूं ॻाल्हियूं उहा थी सेखारे, न मञो। सो महिरबानी करे पहिरीं त इन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियो। हाणे हे मूंखे दड़को न ॾे त मक़सूद गुल साहब ते तव्हां कोन ॻाल्हायो। मक़सूद गुल साहब जूं हिते घणियूं ॻाल्हियूं थियूं जेके लिखी आया, ज़ाहिर आहे उन्हनि उन ते तहक़ीक़ कई, रिसर्च कई, पंहिंजा पेपर्स लिखिया। मां बि मिली आहियां मक़सूद साहब सां, इंतिहाई नेठे निमा जंहिंखे जंहिंमें ह्यूमिलिटी हुजे, पंहिंजे इन हिसाब सां नेठाई हुजे, जेको पाण खे पढ़ाए न, जेको पंहिंजो करियर कहिड़े बि हिसाब सां जीअं तव्हां ॿुधायो उन खां शुरू करे प्रोफेसर थिए, मकाला लिखे, उनखे अवॉर्ड्स मिलनि, उनखे PTV अवॉर्ड मिलियो आहे छा ते? सुठो नगमा निगार। उनखे अकेडमी ऑफ लेटर्स जा अवॉर्ड्स आहिनि, उनखे ॿियनि इदारनि जा अवॉर्ड्स मिलियल आहिनि। त इहो शख़्स जंहिं इहो कमु कयो, इहो बि तव्हां यादि रखो त को बि वॾो माण्हू अवॉर्ड हासिल करण जे लाइ न लिखंदो आहे, उहो इहो न सोचींदो आहे त मूंखे अॻिते हली अवॉर्ड मिलणो आहे।
अवॉर्ड हुन सां हथ ॿधी हुन जे साम्हूं ईंदा आहिनि। उहो ई वॾो माण्हू आहे जेको घुरी अवॉर्ड वठे। उहे कहिड़े क़िस्म जा अवॉर्ड्स हूंदा? तव्हां ॿुधायो। अॼुकल्ह त चवंदा क्लास ज़रा आप जानती हैं मंशा साहब को? सुना है कमेटी का मेंबर है। मैं कहती हूँ कौन है मंशा? क्योंकि उसको फिर कहना पड़ेगा ना, भाई जरा ख्याल रखना। अगर यही चीजें हैं और इससे आपको अवार्ड मिलते हैं तो ऐसे अवार्ड से तो बस बेहतर। लेकिन मकसूद गुल साहब की तरह बहुत ही बेगर्ज किस्म के लोग होते हैं। अड़ा माण्हू हूंदा आहिनि जिनखे इहा न हूंदी आहे त मूंखे अवार्ड मिलणो आहे। हू पंहिंजे अंदर जी ॻाल्हि कंदो आहे ऐं हुन में जेका हुई उन में इहो तव्हां सम्झो त हुन में एॾी डाइवर्सिफिकेशन त हू उस्ताद बि हुयो। उन खां पोइ लिखण बि शुरू कयईं। कंहिं चयो त बेसिकली शाइर हुयो, त बुनियादी तौर ते शाइर हुयो। पर जेकॾहिं तव्हां वटि इहा आहे वस्फ़ जंहिंमें तव्हां लफ़्ज़ खे मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु कयो। मुतरजिम बि हुयो जंहिंखे फ़ारसीअ ते उबूर हुयो। सचल सरमस्त जो फ़ारसी कलाम उर्दूअ में बि ट्रांसलेट करे, त तव्हां सोचो त हुनजो मुतालो कहिड़ो वसी हूंदो। त असां उन्हनि माण्हुनि जे लाइ छा कयो अथसीं? असां छा कयो आहे? कहिड़ा किताब सिंध हुकूमत जे कल्चर डिपार्टमेंट उन जा छपराया, उनजो छा कयो? शेख अज़ीज़ शेख जो मां ॾिसां पई हिकिड़ी टिखी फ़हिरिस्त आहे। जेको सहाफ़ी बि हुयो, तहक़ीक़ करण वारो बि हुयो, जंहिंजा वॾा वॾा किताब बि आहिनि, पर कंहिंखे होश ई कोन्हे त हुन जा किताब जेके आहिनि से छपराइणा बि आहिनि। कंहिंखे चऊं, केतिरा दफ़ा चऊं ऐं छो चऊं? इहो हुननि खे हिकिड़ी पंहिंजी स्ट्रैटेजी ठाहिणी पवंदी सकाफ़त खाते खे। जेकॾहिं उहो सकाफ़त खातो आहे, जेकर सिर्फ़ु खातो आहे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। पर सो कल्चर डिपार्टमेंट खे इहो कमु करिणो पवंदो त हू ॿ टे कम कनि। हिकिड़ो त जेके उन्हनि जूं पंहिंजूं पब्लिकेशन्स आहिनि, जिन जो हिकिड़ो जुल्द हलियो ख़तमु थी वियो, हिकिड़ो एडिशन छपियो ख़तमु थी वियो, उनखे रिवाइव कनि। उहे माण्हुनि खे ख़बर पवे असांजे नौजवान नस्ल खे असां किताब वठण था मिलूं त असांखे मिले कोन थो। तव्हांजा ॿिया एडिशन्स अचणु खपनि। हाणे थोरा ॾींहं अॻु में ई पीर सामुद्दीन राष्ट्रीय जो किताब जेको अलाए घणा साल अॻु में छपियो, उनजो ॿियो छापो हाणे थियो आहे। सो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो भाई। ऐं उन खां अलावा तव्हां वटि फंडिंग अचे थी पई, तव्हां हिकिड़ो पंहिंजो हिसो हिन दफ़े मां सम्झां थी, इफ आई एम नॉट रॉन्ग, I have not seen any new publication of culture department coming up. Any new book which has been published, I haven't seen. छो बंदि थी वियो आहे? किताब छपजण छो बंदि थी विया आहिनि? रुगो राग रंग या फेस्टिवल्स त कोन्हनि न। राग बि हवा में गुम थी वेंदो, साज़ बि उनजो बि ॿुधी असांजी रूह खे राहत ईंदी। रुगो साज़ वॻो कोन्हे त असां उथी बि नचण लाइ बि तयारु आहियूं। पर इहे कुझु लम्हा आहिनि, पर हर्फ़ जेको आहे, लफ़्ज़ जेको आहे, उहो मौजूदु थो रहे, उहो किताबनि में ज़िंदा थो रहे, उहो हर्फ़ जीअरो थो रहे। उहो हर्फ़ जेसि ताईं लिखियो नथो वञे, किताब नथो छपिजे, तेसि ताईं तव्हांजी तारीख़ जो हिसो कोन्हे। इन करे असांखे इन शइ ते ध्यानु ॾियणु खपे। कम अज़ कम पब्लिकेशन्स अचणु खपनि। हिकिड़ो किताब, ॿियो किताब, टियों किताब अचणु खपे। इन ते ज़ोर ॾियणु खपे। तारीख़ खे जीअरो रखणु खपे। पुराणा जेके असांजा अदीब, शाइर, मुदब्बिर, मुहक़िक़ गुज़री विया आहिनि, उनजो कमु असांजे साम्हूं कोन आयो आहे। उनजे घर वारनि खां पुछनि छा आहे जेको असां छपरायूं। हुननि ते फ़र्ज़ु आहे थो थिए, उन्हनि वटि मौजूदु आहिनि इहे शयूं। ऐं जेको नई टही आहे असांजी, उनखे अॻियां वधाइनि। उन्हनि खां पुछनि। असांजा नौजवान ॾाढो सुठो था लिखनि। रुगो असां न आहियूं, असां वञण वारी वही आहियूं। ताज सहराई साहिब जा खोड़ शयूं हूंदियूं, उहे अचणु खपनि। सो चवण जो मतिलबु इहो, ताज सहराई साहिब ऐं मां गॾिजी रनीकोट घुमियो हुयो,
उहो असांखे वठी वियो। अहिड़ा अहिड़ा क़ाबिल माण्हू, अहिड़ा हीरा लाल जवाहर सभु ज़मीन में दफ़न थी विया। उन्हनि खे जीअरो करणो आहे, उन्हनि खे रोशन करणो आहे। तो मक़सूद गुल साहब जंहिंजे लाइ यासिर ही फंक्शन कयो आहे, उन जा असांखे थोरा आहिनि ऐं हिन जा बि इन हिसाब सां त हुन पंहिंजो इहो फ़र्ज़ु सम्झी, इहो पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो त पंहिंजे बाबा जे कम खे असांजे साम्हूं आणे। जेको नओं नस्ल आहे उनखे ख़बर पवे त उन खां अॻु में केरु हुया माण्हू जंहिं उन्हनि जे लाइ इहो सॼो कमु कयो ऐं उन्हनि कंहिं बि नमूने सां इहो ईअं लाइ न कयो त उन्हनि खे के अवॉर्ड्स मिलनि या मंचता थिए। उन में तव्हां इहो ॾिसो त हुन 8 खनि नाला त मुंहिंजे साम्हूं लिखिया पिया आहिनि, रत बिना बिल के कंहिंमें हुन कंहिंजो सहेड़ियो आहे किताब, कंहिंजा मज़मून सहेड़िया आहिनि, पंहिंजी हुनजी ओरिजिनल शाइरी आहे, सभु कुझु आहे, शाइरीअ जा किताब आहिनि ऐं 12 किताब अञा मुंतज़िर आहिनि त उनखे शाया कयो। मवाद मौजूदु आहे, ॿुधायो हुन केतिरो लिखियो हूंदो। उन खां पोइ सहाफ़त में हुन पंहिंजो कमु कयो, एडिटर रहियो आहे, घणाई कम कया अथईं। उन खां अलावा आर्ट टीचर, यानी केतिरो टैलेंटेड हूंदो उहो माण्हू। उनजे अंदर में तख़लीक़ करण जा केॾा उहे जुज़ा हूंदा, जंहिंमें आर्ट जे वसीले, शाइरीअ जे वसीले, नस्र जे वसीले, तर्जुमे जे वसीले पंहिंजी हर शइ तव्हांखे साम्हूं पियारे। यकीनन असांजे दिलि खे तस्कीन थी थिए जॾहिं असां लिखूं था त दैट इज़ बेसिकली योर ओन सेटिस्फैक्शन। यू आर हैप्पी, यू वॉन्ट टू क्रिएट समथिंग, यू बिकम हैप्पी वंस यू क्रिएट एनीथिंग। ऐं उन खां पोइ जॾहिं ॿियनि जे साम्हूं उहा शइ वञे थी ऐं पज़ीराई मिले थी त उहो तव्हांजो इनाम आहे। हाणे तूं वञ भले। अहिड़े नमूने सां बहितरीन नगमा निगार जो अवॉर्ड हुनखे मिलियो BTV तरफ़ां। सचल सरमस्त अवॉर्ड मिलियो हुनखे, तनवीर अब्बासी अवॉर्ड हुनखे मिलियो, सचल चेयर अवॉर्ड हुनखे मिलियो, हामी अवॉर्ड हुनखे मिलियो, इंटरनेशनल सूफ़ी अवॉर्ड हुनखे मिलियो, सुरहान जो लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हुनखे मिलियो, पाकिस्तान अकेडमी ऑफ लेटर्स जो हुनखे अवॉर्ड मिलियो। अञा कीअं यकीन अचे त हू केतिरो सुठो लिखण वारो, अदीब, शाइर, मुहक़िक़, मुतर्जिम ऐं क्रिएटिव माण्हू हुयो। सो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांखे ही प्लेटफॉर्म मिलियो आहे। अहमद शाह भाई ऐं डॉक्टर अयूब शेख, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां ही प्लेटफॉर्म ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके अचे पंहिंजे मुहक़िक़ीन खे ऐं पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे जंहिं हिन धरतीअ जे लाइ कमु कयो आहे उनखे यादि कनि, उनजे कम खे वरिजाइनि ऐं वस वारा जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो फ़र्ज़ु यादि ॾियारनि त इहो कमु उन्हनि जी औलाद जो कोन्हे, घर वारनि जो कोन्हे, इहे हुकूमत जा कम था थियनि त उहे उन्हनि खे भेटा पेश कनि ऐं उन जा कम महफ़ूज़ करण लाइ कुझु न कुझु कनि। तव्हां मूंखे इज़त था ॾियो पिया। ऑनेस्टली मां जॾहिं वेहंदी आहियां त मां सम्झंदी आहियां त मूंखे कुझु नथो अचे ऐं वाक़ई कुझु नथो अचे, त तव्हां मूंखे हमेशह मूंखे इज़त था ॾियो, तव्हांजो मुंहिंजो मान वधायो था। जज़्बाती थी वेंदी आहियां कॾहिं, पर इहा ई असांजी तव्हांजी मुहबत आहे जेका मूंखे छिके थी अचे ऐं मां सोचींदी आहियां त छा सभिनी सां मुलाक़ात थी वेंदी। असां अॼु आहियूं सुभाणे कोन हूंदासीं, सो असां सां कचहरी कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो। अलाह से तव्हांखे हयाती ॾे ऐं सैयद मोहम्मद अहमद शाह साहब जन खे नहीं नहीं सर, आपका आप तशरीफ लाएं तो मैं चाहूँगा कि आप 2-4 अल्फाज बोले। जोरदार ताली से अहमद शाह। बहुत बहुत शुक्रिया यासिर, आदि मेहताब, अकबर राजदी, डॉक्टर मुजीब मेमन सराय, डॉक्टर अल्ताफ साहब, डॉक्टर अयूब साहब, सारे दोस्तों। आदि
वो सारी बातें भी कर लेती है जो मेरा भी दिल चाहता है आपसे करूं, लेकिन जब मैं करता हूं तो स्कैंडल बन जाता है। अद्दी करते हैं तो आप आराम से सुन लेते हो। जब मैं कोई बात समझाने की कोशिश करता हूं कि ये यहाँ बहर अरब तक, मैं जब कहता हूँ बहर अरब तक आपका है, जाम शोरों पे नहीं रुको, मेरा आधा जुमला उठा के मेरे दोस्त वो पूरा उसका एक प्याली में तूफान उठाते हैं। सो ये एक साजिश है जो मैं कहना चाहता हूँ, अद्दी से कहलवाता हूँ आपको सुनाने। तो ये भी मेरे खाते में आप डाल सकते हैं। अभी आर्ट्स काउंसिल में अद्दी उर्दू के ड्रामे बहुत होते थे, फिर मैंने मेमनी, सिंधी, गुजराती, बलोची, पश्तो, सराइकी सारी जबानों के भी ड्रामे शुरू किए। चलो 10 उर्दू के होते हैं, मैं तालियों के लिए नहीं कह रहा हूँ, एक बात सुनाना चाह रहा हूँ। उसके बाद मैंने देखा कि हमारा जो सिंध का ड्रामा है यहाँ प्रॉपर थिएटर नहीं होता, अभी हम सिर्फ सिंध की बात करते हैं, तो मैं ये माइक लगा के करते हैं। सारी दुनिया में ड्रामा यासिर को पता है माइक लगा के नहीं होता है, आपकी आवाज का थ्रो मूवमेंट उससे होता है। लेकिन चूंकि कोई एकेडमीज नहीं थी, कोई बहुत अच्छे सिंधी लड़के लड़कियां हैं जो अभी हमारे पास ट्रेंड हुए हैं, नेपा में ट्रेंड हुए हैं, अब हैं हमारे पास उस तरह के, लेकिन रिवायती तौर पे लड़काना में, खैरपुर में, दादू में, नवाबशाह में, हर जगह पे अपने तरीके का थिएटर नौटंकी वहां होता था। फिर हमने यहाँ ड्रामे शुरू किए तो उर्दू ड्रामे में 60-70% औरतें आ रही हैं, लड़कियां आ रही हैं, फैमिलियां आ रही हैं। एक मर्द है, उसकी 2 बेटियां हैं, उसकी बीवी है, जो आप बात कर रही थी, और सिंधी में 4 औरतें नहीं है। तो डॉक्टर अयूब को मैंने बुलाया, मैंने बोला जब नारेबाजी करनी होती है तुम सारे खड़े होते हो, सिंधी का ये नहीं हो रहा, सिंधी का वो नहीं हो रहा, सिंधी का, तो ओनरशिप लो। और कोई भी ऐसी एक जगह जहां मैं जा सकता हूं, मेरी बीवी नहीं जा सकती, तो वो जगह या तो मेरे लिए भी खराब है या मेरी बीवी के लिए भी ठीक है। आपको पता है मेरी बीवी भी तमाम प्रोग्रामों में आती है, मेरी बच्ची भी आती है, मेरा बच्चा भी आता है। तो या तो कोई ऐसी खराब चीज है तो हम में से किसी को भी नहीं करनी, जो आप कह रही थी अजी। तो उसके बाद बाकायदा एज अ कैंपेन डॉक्टर अयूब या मैं आके रोज पाबंदी लगाता था सिंधी ड्रामे में शुरू होने से पहले या बाद में कि कल जब आओ तो अपनी फैमिली को लेके आना, और हम ऐसा कोई ड्रामा यहाँ नहीं करेंगे जो ऐसी अखलाकियात ना हो जो आप अपनी बच्ची के साथ बैठ के नहीं देख सकते, बहू के साथ नहीं देख सकते। तो हमारा एक नुमाया इजाफा हुआ था उसमें। फिर हमारे सिंधी फैमिलियां, कराची भरा हुआ है, कराची आपको पता है बहुत पढ़े लिखे लोग भी हैं, हर तरह के। एक तो ये मेरे ख्याल में इसको हैमर करने की जरूरत है। दूसरा, जो नौजवानों की बात की, मैं इस मुल्क का कल्चर के हवाले से सबसे बड़ा मुंतज़िम हूँ, इस पे तो किसी को शक नहीं होना चाहिए। जितने फंक्शन, जितनी कॉन्फ्रेंसेस आर्ट्स काउंसिल के बिहार पे मैंने पिछले 20 साल में किए हैं, लेकिन मुझे एक फिक्र हमेशा से अद्दी ये रही, जो आपने बात की है, मैं इसी पे बात करना चाह रहा हूँ कि यही तो ये मेरे साथ भी मसला था ना। ये हमारी जो नई जनरेशन है, बाद के जो लोग हैं, मकसूद गुल साहब के बारे में, शमशीरुल हैदरी के बारे में, नबी बख्श बलोच के बारे में, जिसके बारे में भी असल में तो बात यही है ना कि ये लोग इतने बड़े बड़े लोग अपना काम करके चले गए, तो ये आपका हेरिटेज है। अब ये अगर अगली नस्ल तक पहुंचेगा तो ही एक सिलसिला बनेगा। तो अभी मैं तजुर्बे के तौर पे आपको ये एक बात बता रहा हूँ, आप आर्ट्स काउंसिल में नीचे उतरिएगा, 4 जगह पे प्रोग्राम हो रहे हैं, बाहर देखिएगा 80-90% आपको लड़कियां और लड़के नौजवान 25-28 साल की उम्र के कम के लगेंगे। तो इसके लिए काम करने की जरूरत है। तो मैं तो रोज परेशान होता हूँ, मुजीब मेमन सिराही को फोन करता हूँ, मेरा भाई है, मेरा यार है, जब वहां भी था तो तभी हमारा यही ताल्लुक था टंडो जाम, कि यार ये नए बच्चे बच्चियां इनको यहाँ भेजो, इतने बड़े ड्रामा हो रहे हैं, लिटरेचर हो रहा है, भाई यहाँ से भेजो, SMC से, इधर से उधर से, और आते हैं बच्चे, और बच्चे सिंध की मुख्तलिफ दूसरी यूनिवर्सिटियों से भी आते हैं, मसलन इवन भिटशिया से, मीरपुर खास कैंपस और अरोड़ तक से आते हैं। और एक दफा वो आते हैं, फिर वो तस्वीरें खींचते हैं, चीजें देखते हैं, फिर उनका जी नहीं चाहता यहाँ से जाने को। तो उसके लिए
एक और चीज भी करनी पड़ेगी। यासिर बहुत पढ़ा लिखा आदमी है और ये 7,000 मेंबरों की तरह एक मेंबर नहीं है, इसका खुद भी एक मुकाम है, मेरे साथ ताल्लुक, इसको भी डांट टपट कर देता हूं वैसे, क्योंकि छोटा है ना उम्र में मुझसे छोटा। इसके लिए एफर्ट करना पड़ेगा। इसके लिए एफर्ट क्या है? इसके लिए पैकेजिंग चेंज करनी पड़ेगी। आपकी जो जेनजी जनरेशन है ना, आपकी प्रोडक्ट तो चेंज नहीं करनी है, प्रोडक्ट तो आपके पास बहुत ही आला है। आपका जो लिटरेचर है, जो हेरिटेज है, आपका जो म्यूजिक है या आपके जो रक्स हैं, इसकी असली प्रोडक्ट जो है ना वो तो बहुत अच्छी है। पैकेजिंग शायद हमारी प्रॉब्लम है कि हाउ वी प्रेजेंट टू द पीपल, टू द यंगर जनरेशन, के उनको पहले, असल में पहले तो दरवाजे से अंदर उनको आप दाखिल कर लेना एक दफा। जब अंदर आएंगे तो उनको तो पूरा एक समंदर, चाहे बिठाई हो, चाहे मतलब सचल हो, जो भी, तो वो तो फिर एक तिलिस्माती दुनिया है ना, उसके अंदर खो जाएगा। लेकिन अंदर आने का जो पुराना हमारा तरीका है, अब हमें वो बदलने पड़े। हमें थोड़ा सा, मैं उर्दू कॉन्फ्रेंस के लिए इससे ज्यादा परेशान हूं, उसका भी यही हाल है। वो जो 19-20 साल पहले अलीगढ़ का पजामा पहन के, कुर्ता पहन के पूरा साल नहीं आते थे, उर्दू कॉन्फ्रेंस की ओपनिंग से पहले व्हील चेयर पे और वो हाथ में जो डंडा होता है लेके फला 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 ABCD, या तो वो सारे मर गए, फिजिकली मर गए दुनिया से, वो एक सर्टन एज होती है, या इनकैप्सिकेटेड हो गए, बीमार हो गए, बाहर चले गए, बच्चे उनके बाहर हैं। तो वो सिचुएशन नहीं है, बिल्कुल भी नहीं है। तो उसको आप गिमिक्स कहें, उसको टेक्निक कहें, उसको एक मुंतजम का वो समझें, तो उसके लिए फिर उर्दू कितना करेंगे आप? तो फिर हमने, आप देखें, पाकिस्तान की सारी जबानों को उसमें शामिल किया, वही काफी नहीं है। अभी हमने पिछली गवर्निंग बॉडी का एक पूरा इजलास इस पे किया है कि असल बात यह है कि हमें अब सिर्फ हमें सिखाना नहीं है अगली जनरेशन को, मसला ये हो गया कि हमें बहुत ज्यादा उनसे सीखने की जरूरत हो गई है। सो हाउ, हमें सबसे पहले तो उनके साथ कम्युनिकेट कैसे करेंगे, कम्युनिकेशन कैसे डेवलप करेंगे? आपकी कम्युनिकेशन ही खत्म हो चुकी है। तो कोई ऐसा दरमियान के नुक्ते पे आना पड़ेगा कि जिसके अंदर वो आपकी बात सुनना और समझने पे तो तैयार हो जाए। तो जब आपकी बात सुनने लगे तो आप देखें कि फिर मैंने उसके अंदर स्टोरी टेलिंग, थिएटर, म्यूजिक, डांस, ड्रामा, मुसव्विरी सब उर्दू कॉन्फ्रेंस का पार्ट बना दिया। उस पर भी बड़ा एतराज हुआ कि यार ये कौन सी कॉन्फ्रेंस हो रही है। तो अब आधे घंटे के लेक्चर, 20-20 मिनट की तकरीरें, चाहे वो जितनी भी ऑथेंटिक हैं, वो नहीं सुनना चाहते। उसकी शक्ल बदल दें, उसकी प्रेजेंटेशन को बदल दें, उसको किसी ना किसी क्रिएटिव आर्ट के साथ मिला के स्टोरी बयान करें, चाहे गालिब की स्टोरी है या शाह लतीफ की है या सचल की है या मकसूद गुल की है। अगर उसको एक उस तरह से ले आए ना, आपको पता है स्टोरी टेलिंग तो दुनिया के हर इंसान को पसंद है। अगर स्टोरी टेलिंग का तरीका कार हम बदल दें और हम सिर्फ तकरीरों के बजाय उसको ऑडियो, विजुअल और बहुत सारी जहतें मिलाएं और ऐसा प्रेजेंटेबल कर दें कि हमारी, अब हम उनका कसूर नहीं है, वो शायद हम उनको उस तरह से कम्युनिकेट नहीं कर पाते। तो ये बातें जो आप हर रोज करती हैं, मुझे पता है जब यहाँ आती है ना, तो ये सिर्फ बातों से तो कोई फायदा नहीं होगा ना। तो मैंने अभी ये आपको बताया कि अब हमें ये वाले काम, हम तो कोशिश कर रहे हैं, लेकिन जो जिस फोरम पे भी है सबको ये करना पड़ेगा। क्योंकि तकरीर करने तो जो आदमी खड़ा होता है वो तो समझता मैं अकेला ही हूं तो 20 मिनट बोल के चला जाता है। लेकिन अगर आपकी ऑडियंस आपसे कनेक्टेड नहीं है, वो आपकी बात को तवज्जो से सुन ही नहीं रहे, या सुन रहे हैं तो उनको लुत्फ नहीं आ रहा, वो एंजॉय नहीं कर रहे, तो दूसरी दफा तो नहीं आएंगे ना। अभी जैसे आपने कहा कि यासिर की वजह से आ गए, इसकी वजह से आ गए, ये भी बड़ी बात है कि हम एक बड़े आदमी को याद कर रहे हैं और इसकी वजह से आए, और जरूरी है कि उसकी फैमिली या उसके जो भी हल्का बाप के लोग हैं वो ओनरशिप उसकी लें। तो मैं ख्याल में ये वाले काम हमें करने पड़ेंगे। मैंने तो ये किया है कि सारी यूनिवर्सिटीज़ के साथ MOUs भी साइन किए हैं और मेरा ताल्लुक भी बहुत है, और
मैं तो जब शुरू में आया तो हमारे जो सीनियर आर्टिस्ट थे यहाँ पर पुराने वाले, तो वो झगड़ा करते थे, वकील फारूकी और इस तरह के चले गए अल्लाह जना। तो जब बच्चे आना शुरू हुए ना, अख्तर अली अख्तर, तो वो कहते थे कि ये साले ये बच्चे आ गए हमारी जगह लेने आए। तो जाके उनको डांटते थे कि तुम यहाँ गिटार क्यों बजा रहे हो, तुम यहाँ पर वायलिन की प्रैक्टिस क्यों कर रहे हो। मैंने तो जब शुरू किया है तो यहाँ पर एक कपड़े का थैला, उसमें एक अखबार, 2 किताबें, आके यहाँ लोग बैठे होते थे चंद, और वो इंतजार करते थे कोई ऐसा आदमी आएगा जिसकी जेब में कुछ पैसे होंगे तो वो 4 लोगों को चाय पिलाएगा। सो आई स्टार्टेड आर्ट्स काउंसिल लाइक दिस, कि कोई कुर्सी नहीं है, कोई टेबल नहीं है, कोई मतलब कोई बैठने की जगह भी नहीं थी अभी। सो अब यहाँ तक हम पहुंचे। मैं इसकी प्राइड नहीं लेना चाहता, मैं ये भी नहीं चाहता कि मुझे प्रेस करे। तो मेरी फिक्रमंदी ये है कि असल चीज क्या है, किसी चीज को बनाना, फतेह करना या बड़ी महराज तक पहुंचाने से ज्यादा सस्टेनेबिलिटी इज मोर इम्पोर्टेंट। सस्टेनेबिलिटी भी और ग्रोथ भी, कि मतलब देखे ना, एक स्टैग्नेंट हो जाती है चीजें। तो अगर ग्रोथ, तो मेरा मसला तो एक ये भी है कि व्हाट नेक्स्ट, और क्या करना है, कल क्या होगा। मैं तो इम्तियाज स्टोर से बड़ा कल्चर का स्टोर हूं, मुझे तो रोज प्रोड्यूस करना है कि मकसूद गुल साहब का प्रोग्राम है, नीचे मेड इन पाकिस्तान है, ऊपर बच्चों का जेंसी म्यूजिक है, उसके नीचे 8 बजे बेगम जान जो ड्रामा है वो लगेगा, ओपन एयर में कवाली। ये मैं सिर्फ अभी का बता रहा हूँ, राइट नाउ, इस वक्त। तो ये खुद ब खुद तो कुछ भी नहीं होता है। और जो यासिर ने कहा ना, मैं हर प्रोग्राम में इसी तरह इंटरेस्ट लेता हूँ। अभी मैंने तो 36 इसको मैसेज किए इसे, लेकिन ये खाली इसका मसला नहीं, आपका मसला, जिसका मसला नहीं, मसला ये कि ये आर्ट्स काउंसिल का काम है। और आर्ट्स काउंसिल का काम, हमारी बहुत अच्छी टीम है, बहुत बड़ी टीम है, लेकिन किसी एक को फिक्रमंद होना है कि कल जब आपका ग्राहक आएगा, मेरा ग्राहक बगैर टिकट के आ सकता है, तो उसको दिखाने के लिए, सुनाने के लिए आपके पास माल क्या है। जब आपने इतना बड़ा कारखाना बना दिया है, सबसे बड़ा, तो अब सबसे ज्यादा आप पर प्रेशर इस अपने अदारे की सस्टेनेबिलिटी का, और जो न्यू मीडियम, न्यू वेज, इनोवेशन, क्रिएशन करके, तो ये करते करते वर्ल्ड कल्चर फेस्टिवल तो हम पहुंच गए। बट ये यूथ, मेरे ख्याल में मुजीब साहब के साथ तो बहुत ताल्लुक है, मेरे ख्याल में सारी यूनिवर्सिटीज में हमारे बड़े अच्छे लोग हैं, उनको कनेक्ट करना पड़ेगा। और आई एम सॉरी, मैंने अपनी तकरीर भी आपको सुना दी, मैं तो करना नहीं चाहता हूँ, लेकिन ये इतनी इम्पोर्टेंट बातें थी जो मैंने इनसे सुनी। तो मेरा ख्याल है कि हमें फैमिलियों को भी इंगेज करना पड़ेगा, उससे बहुत फर्क पड़ेगा। और दूसरा ये कि आइंदा के लिए जो हम इस तरह के प्रोग्राम करें, इसमें थोड़ा सा हम इसकी प्रेजेंटेशन को भी थोड़ा सा बेहतर करें। आप सबका बहुत बहुत शुक्रिया, आप तशरीफ लाए, यासिर के भी आप पे, आर्ट्स काउंसिल के भी आप पे, डॉक्टर अयूब के भी आप पे। थैंक यू वेरी मच जनाब मोहम्मद अहमद शाह साहब। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, प्रेसिडियम जी वॾी महिरबानी, नसीर सूमरे साहब ते हाणे मुंहिंजी नज़र पई, वॾी महिरबानी तव्हां आयो। एडवोकेट तारिक यूसुफ सूफ़ी साहब खे मुहैया ॾिठो। तव्हां सभई असां सां गॾु चांहि पीअंदव। मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, लोक वर्सो कमेटी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जे बिहाफ ते, तव्हां सभई आयो, पंहिंजी कीमती वक़्तु में